खे सलाम सलाम सिंध, मुंहिंजी सिंध खे सलाम सलाम सिंध। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग, सलाम सिंध में अवां सभिनी खे शाजी करीम जिलानी जो सलाम क़बूल पे। ऐं मूंखे ख़बर आहे त हिन महिल पाकिस्तान खां ॿाहिरि बि अवां ॾिसो पिया, सो अवां सभिनी जा थोरा हितां आहियूं जो ख़ासि वक़्तु सीड़ाए अवां हीउ प्रोग्राम ॾिसो था। ऐं असांजी बि इहा कोशिशि हूंदी आहे त जेकॾहिं तव्हां वक़्तु कढो था त पोइ तव्हां ईअं न महसूसु कयो त हाणे असां टाइम त कढियो पर उहा शइ असांखे मिली कोन सघी जेका शायदि असांखे मिलणु पई खपे। ऐं उहे बि असां रोअंदा ॾाढो आहियूं हर शइ ते, हीअ शइ न मिली सघी, हूअ शइ न मिली सघी, हिन जॻह ते न पहुची सघियासीं, पर कॾहिं बि इहो कोन सोचींदा आहियूं त जेकॾहिं असां कंहिं मंज़िल खे न माणे सघिया आहियूं त इन जे पोयों असांजो केतिरो क़सूरु आहे। असां चवंदासीं भई असांजी जेका घर जी जेका घिटी आहे उहा साफ़ु कोन आहे, हुकूमत जो कमु आहे उहा करे वञे, असां छा था करे सघूं? असां त कुझु नथा करे सघूं, छो जो असां वटि वसाइल कोन आहिनि, असां वटि उहे शयूं कोन आहिनि जो असां उन शयुनि खे यूटिलाइज़ कयूं। पर हालांकि सभु शइ असां वटि हूंदी आहे, इहो ई कारण आहे त असां बाक़ी जेके क़ौमूं आहिनि या बाक़ी जेके कंट्रीज़ आहिनि उहे तरक़ी करे वियूं, असां जेके सिंधी माण्हू आहियूं उहे अॼु बि उन ई जॻह ते बीठा आहियूं। असांजो जेकॾहिं हिकिड़ो नंढड़ो ॿारु आहे त 10 सालनि जो ॿारड़ो हूंदो, उन जे लाइ बि अमर चवंदी त न दी पेर सड़ंदसि, गर्मी ॾाढी घणी आहे, स्कूल वेंदो त मथां बुख़ार थी पियसि। ऐं हिते छा हूंदो आहे, तव्हां ॿियनि क़ौमुनि में ॾिसो त ॿारु 2.5 सालनि जो मस ॻाल्हाइणु स्टार्ट कंदो आहे ऐं उनखे वञी स्कूल में दाख़िल कराईंदा आहिनि। सो इहो फ़र्क़ु आहे असांजे ऐं ॿियनि माण्हुनि जे लेवल में। इहो ई कारण आहे त असां अॼु बि उते ई बीठा आहियूं ऐं माण्हू इलाही घणी तरक़ी करे विया आहिनि, छो जो असां सुस्त तमामु घणा आहियूं। इवन मां पंहिंजी ॻाल्हि कयां त मां बि कॾहिं कॾहिं इलाही घणी सुस्ती पवंदी आहे। सो इहे ई रीज़न्स आहिनि। पोइ वरी असां ॾोह ॿियनि खे था ॾियूं। असां ॾिसो ॿियनि क़ौमुनि में तव्हांखे हर वॾी पोस्ट ते को न को माण्हू मिलंदो ऐं ऑफिशियली चाहे उहा सरकारी लेवल हुजे या पॉलिटिकल साइड हुजे, चाहे अदब जे मैदान जी ॻाल्हि कयां, स्पोर्ट्स जी ॻाल्हि कयां, त असांजा सिंधी माण्हू ग़ाइबु आहिनि, असांजा सिंधी माण्हू उते नज़र नथा अचनि। ऐं रीज़न छा हूंदो आहे? भई असां कुझु नथा करे सघूं, असां अॻिते नथा वधी सघूं। छो नथा अॻिते वधी सघूं? 2 हथ हला साईं तव्हांखे बि ॾिना आहिनि, 2 पेर तव्हांखे बि ॾिना आहिनि। पोइ अहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि, कहिड़ा उहे कारण आहिनि, कहिड़ा उहे रीज़न्स आहिनि जंहिंजे करे असां पोइ ते आहियूं ऐं असांजी जेका हिकिड़ी ऑनरशिप हुजणु खपे, हिकिड़ी लीडरशिप हुजणु खपे, उहा असां वटि कोन आहे। सो अॼु असां कोशिशि कंदासीं त इन हवाले सां ॻाल्हायूं, छो जो हिन महिल असांजा सिंधी माण्हू चवंदा त असांजा सिंधी त कैनेडा में बि वेठा आहिनि, असांजा सिंधी बर्तानिया में बि वेठा आहिनि, असांजा सिंधी अमेरिका में बि वेठा आहिनि। बिल्कुलु वेठा आहिनि, पर उते जेके माण्हू विया आहिनि उन्हनि जी सोच बि तब्दील थी आहे, उन्हनि जो उथणु वेहण बि चेंज थियो आहे। पर असां जेके हिते माण्हू रहूं था, अव्हां ॿुधायो त असां में कहिड़ी तब्दीली आहे? मां जेकॾहिं मां लास्ट टाइम बि पंहिंजे प्रोग्राम में ज़िक्र कयो त मां तक़रीबन 5-10 सालनि खां पोइ पंहिंजे ॻोठु वियसि, मूंखे सभु कुझु उअं ई नज़र आयो। हालांकि जेकॾहिं मां शहरनि जी ॻाल्हि कयां या पंजाब जी ॻाल्हि कयां, बलूचिस्तान जी ॻाल्हि कयां या दुनिया जी कंहिं ॿिए नंढड़े हिकिड़े ॻोठ जी बि ॻाल्हि कयां, त उते हर हफ़्ते खां पोइ का न का शइ तब्दील थिए थी, पर असां वटि नथी थिए। असां वटि बसि हिकिड़ो फुल स्टॉप लॻल आहे त हिन खां पोइ असांखे अॻिते नाहे वधिणो। असांजो को नौजवान सियासत में नथो वञी सघे। छो नथो वञी सघे? छो जो वॾो घराणो कोन आहे, असां वटि एजुकेशन कोन आहे, कंहिं वॾेरे जो पुटु कोन आहे। सो अहिड़े क़िस्म जूं अजीब सोचूं आहिनि जेके असांजे ज़हननि में आहिनि, हाणे असांखे चेंज करण जी ज़रूरत आहे। अॼु असां कोशिशि कंदासीं त अहिड़े क़िस्म जी सोच असांजे ज़हन में छो थी अचे, असां कीअं अॻिते वधी सघूं था, कीअं लीडरशिप हासिलु करे सघूं था, कीअं पंहिंजो पाण खे मनराए सघूं था। सो उमेदु कयां थी त अॼोको प्रोग्राम मां सभिनी खे तमामु घणो पसंदि ईंदो। ऐं सिर्फ़ु इहो थोरो ई आहे त मां ई पई कचहरी कंदसि, अञा महिमान बि आहिनि, उन्हनि सां बि मुंहिंजी मुलाक़ात कराईंदसि। ऐं उनखां पोइ म्यूज़िक बि आहे, बिल्कुलु, छो जो तव्हांखे असां बोर नथा करणु चाहियूं। असां कोशिशि कई आहे त ॿई ताराजी जा 2 पासा हूंदा आहिनि, ॿई वज़नाइता हुजनि। सो बिल्कुलु वज़नाइता आहिनि। पर इन खां पहिरियों जो महिमाननि जो इंट्रोडक्शन करायां, मां अव्हांखे ॿुधाईंदी हलां त अव्हां ॾिसी रहिया आहियो अब्दुल्ला स्पोर्ट्स टावर, सुपर लग्ज़री अपार्टमेंट्स आहिनि ऐं शॉपिंग मॉल आहे, तमामु बहितरीनु अपार्टमेंट्स आहिनि हैदराबाद में। ऐं तव्हां कॾहिं बि कोन ॿुधो हूंदो त पाकिस्तान में या पाकिस्तान खां ॿाहिरि को अहिड़ो बिल्डर आहे जेको तव्हांखे 2 सालनि जे अंदरि इहा ऑफर ॾिए थो त जेकॾहिं तव्हां फ़र्ज़ु कयो तव्हांजो इरादो चेंज थी थो वञे, तव्हांखे जॻह नथी वणे या को बि मसइलो थिए थो, त तव्हांखे पूरी पेमेंट वापसि कई वेंदी। ऐं हिन महिल ताईं मूंखे को अहिड़ो बिल्डर नज़र कोन आयो आहे। सो हीअ बहितरीनु ऑफर आहे, तव्हां बुकिंग कराए सघो था हिन साल जे स्टार्ट में। ईअं न थिए जो देरि थी वञे। या मूंखे ॿुधाईंदी हलां त तामीराती जेको कमु आहे तक़रीबन पंहिंजे आख़िरी मरहले में आहे, तक़रीबन कंप्लीट थी चुको आहे। हैदराबाद शहर में ही अपार्टमेंट्स तयारु थियनि पिया। ऐं उनखां पोइ मूंखे ॿुधाईंदी हलां त सुपर हाईवे सां गॾोगॾु आहे
ऐं तामीर थींदड़ मोटरवे जे भर में आहे। उनखां अलावा 6000 गज़ पार्किंग एरिया आहे, इन जो कोड कार पार्किंग आहे, तेज़ रफ़्तार लिफ्ट आहे, स्पोर्ट्स क्लब आहे। इन खां अलावा बि ॿियूं तमामु घणियूं शयूं आहिनि। सो मूंखे कॉन्टेक्ट नंबर बि मां बिल्कुलु ॿुधाइणु चाहींदसि। हूअं त वेबसाइट्स बि आहिनि, अव्हां विज़िट करे सघो था, इंटरनेट ते सर्च करे सघो था, बाक़ी जेके डिटेल्स आहिनि अव्हांखे उते मिली वेंदियूं। बट कॉन्टेक्ट नंबर इन करे पियो ॿुधायां छो जो कुझु माण्हुनि जी अञा ताईं बि इंटरनेट ते रसाई कोन आहे। सो लाज़िम आहे त उन्हनि जे लाइ परेशानी पंहिंजी जाइ ते रहंदी। जेकॾहिं को बुकिंग कराइणु चाहे त उन जे लाइ मसइलो हूंदो त भई हाणे इंटरनेट काॾूं आणियूं, लिंक काथों खोलियूं, कीअं असां फाइंड कयूं। सो कॉन्टेक्ट नंबर मूंखे ॿुधाईंदसि। कॉन्टेक्ट नंबर आहे 03363443344 ऐं रोज़ ॿुधाईंदी आहियां, इन करे मां इलाही अॼु तेज़ ॿुधाए वियसि। सो जेको मौज़ूज़ महिमान मौजूदु आहे अॼु के प्रोग्राम में, उन्हनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। माशाल्लाह मैकेनिकल इंजीनियर हुया ऐं पंहिंजे फील्ड में तमामु बहितरीनु उन्हनि कमु कयो आहे। उनखां अलावा कैनेडा में हिन महिल रिहाइश पज़ीर आहिनि ऐं उते माशाल्लाह तमामु बहितरीनु हिन जो कमकार हले पियो, बिज़नेसमैन आहिनि। सो इहा मुंहिंजे ख़्याल में सुठी ॻाल्हि आहे त हिकिड़ो सिंधी माण्हू ॿाहिरि मुल्क में रही करे एतिरी घणी स्ट्रगल खां पोइ हिकिड़े सुठे मक़ाम ते पहुतो आहे। उनखां अलावा साना सां साईं जन जी वाबस्तगी आहे ऐं सिंधी न्यूज़ पेपर्स में माशाल्लाह कॉलम लिखंदा आहिनि। सो इन हवाले सां बि असां ॻाल्हाईंदासीं ऐं अॼु असांजी इहा बि कोशिशि हूंदी त आदमशुमारी ते ॻाल्हायूं। सो असां सां गॾु मौजूदु आहे जनाब ख़ैर मोहम्मद कोलाची साहिबु। अस्सलाम वालेकुम। ऐं मांखे सलाम सिंध में भली कार चवंदासीं। लख थोरा पंहिंजो मां ख़ासि वक़्तु ॾिनो, कीअं आहियो? महिरबानी तव्हांजी। ऐं सभ खां पहिरियां त मां सिंध टीवी जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं मूंखे घुरायो ऐं मौक़ो ॾिनो त मां ख़्यालनि जो इज़हार कयां मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते। सो गुफ़्तगू कंदासीं जेको मौज़ूअ बिल्कुलु बिल्कुलु कंदासीं। ऐं व्यूवर्स मूंखे ॿुधाईंदी हलां त सिंधी इंडस्ट्री जो तमामु बहितरीनु म्यूज़िक कंपोज़र ऐं तमामु सुठे आवाज़ जो मालिक असां सां गॾु मौजूदु आहे जनाब मोहरम नाज़। अस्सलाम वालेकुम। अव्हांखे भली कार चवंदासीं। ख़ुशि आहियो? माशाल्लाह। सो अॼु तव्हांजे आवाज़ जो जादू हूंदो ऐं ॾिसंदासीं त कहिड़ा जलवा था बिखेरियो। ऐं अव्हां सां गॾु हमेशह जीअं अव्हांजो तमामु बहितरीनु साथी मौजूदु आहे आसिफ अली। अस्सलाम वालेकुम। आपको भी वेलकम कहेंगे एंड बहुत शुक्रिया कि आप हमेशा की तरह आज भी हमारे साथ मौजूद है। जी व्यूअर्स, सो ॻाल्हि ॿोल खे असां बिल्कुलु अॻिते कंटिन्यू कंदासीं, पर लाज़िम आहे त थोरी साही पटिजे छो जो मां त एतिरो ॻाल्हाईंदी आहियां जो हुन खां पोइ ज़रूरी थी वेंदो आहे त मां हिकिड़ो शॉर्ट ब्रेक वठां। सो ब्रेक जो टाइम आहे, ब्रेक खां पोइ जॾहिं वापसि ईंदासीं त असां कोशिशि कंदासीं त बाक़ाइदा कचहरी खे अॻिते वधायूं। सो काॾे बि न वञिजो, रहिजो असां सां गॾु, ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी व्यूअर्स, हिकिड़ो शॉर्ट ब्रेक हुई, ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। सो बाक़ाइदा असां मां न चाहींदसि अॼु असां वक़्त खे ज़ियान कयूं छो जो वक़्तु वॾो क़ीमती हूंदो आहे, हुनखे सही इस्तेमालु करणु खपे। सो इन घटि वक़्त में असां कोशिशि कंदासीं त घणियूं ॻाल्हियूं कयूं। ख़ैर मोहम्मद साहिबु मौजूदु आहे। सो अॼु मौक़े जो भरपूर असां फ़ाइदो वठंदासीं। सो सभ खां पहिरियों तव्हांजी ज़ाती लाइफ जे हवाले सां पुछणु चाहींदसि, कहिड़े ॻोठ सां माशाल्लाह तालुक़ु आहे, तालीमी सिलसिलो कीअं रहियो, ऐं मूंखे लॻे थो त अञा मां इंट्रोडक्शन में इलाही शयूं मिस कयूं छो जो माशाल्लाह मां एतिरा कम कया आहिनि पंहिंजी ज़िंदगी में त जेकॾहिं हिकिड़ो सरसरी ख़ुलासो हिते पेश करे सघो त ॾाढी ख़ुशी थींदी। जी बिल्कुलु। असल में मुंहिंजो जनमु लाड़काणे ज़िले जे बाडरे शहर में थियो। माशाल्लाह। हुते प्राइमरी तालीम मूं उते हासिलु कई, सेकेंडरी तालीम हाई स्कूल बि हिते हुयो, हुते हासिलु कयोसीं। पोइ कॉलेज लाड़काणे कॉलेज में वियासीं। हाणे जेसि ताईं तालीम हासिलु करण जो तालुक़ु आहे उहो माहौल जे हिसाब सां जेको कुझु डिस्कस थींदो आहे ॿारु उहो ई अडॉप्ट कंदो आहे। ठीकु। सो उन ज़माने में डॉक्टरी ऐं इंजीनियरिंग खां सवाइ ॿी ॻाल्हि थींदी कोन हुई। अच्छा। पोइ या डॉक्टर थियणो आहे या इंजीनियर थींदो आहे। हर होशियारु छोकिरो या डॉक्टर थींदो या इंजीनियर थींदो। माण्हू चवंदा हुआ थींदो डॉक्टर, तंहिंजे करे ॿिन्ही माण्हू इंजीनियर थियणु जो शोबो वधीक पसंदि कयो। पोइ उनखां पोइ मां इंजीनियरिंग कॉलेज सिंध यूनिवर्सिटी जेको हाणे मेहराण यूनिवर्सिटी जे नाले सां ॼातो वञे थो, उहो सिंध यूनिवर्सिटी इंजीनियरिंग कॉलेज हूंदो हो तंहिं ज़माने में। त उते मां मैकेनिकल इंजीनियरिंग में दाख़िला वरिती माशाल्लाह ऐं इंजीनियर थियुसि। इंजीनियर थियण खां पोइ मुंहिंजी पहिरीं जॉब सिंध गवर्नमेंट में एग्रीकल्चर डिपार्टमेंट में थी। ग्रेट। पर पोइ मूंखे मज़ो न आयो, कमु कोन हो। अच्छा। ऐं रुॻो इहो रिवायती सयूं करणियूं हूंदियूं, विज़िट करणो हूंदो। पर मां चाहियो पिए त मैकेनिकल इंजीनियरिंग जे शोबे में थोरो तफ़सील में ॼाणा ऐं सम्झो सिखां सेखारियां। पोइ मूं स्टील मिल जॉइन कई। सही। स्टील मिल में अचण खां पोइ पहिरियों कमु स्टील मिल वारनि इहो कयो जो 96 खां पोइ रूस ट्रेनिंग जे लाइ मोकिले छॾियऊं। अच्छा।
पोइ उते 9 महीना मूं ट्रेनिंग वरिती पंहिंजे शोबे जी, जंहिंमें मूंखे हिते कमु करिणो हो। ठीकु। पोइ ट्रेनिंग मुकमिल करे न सिर्फ़ु नंढी उमिरि ई उनजे करे न सिर्फ़ु ट्रेनिंग वरितीसीं, पर ॿाहिरीं दुनिया में माण्हू कीअं रहनि था, उन्हनि ॾींहंनि में सोशलिज़म नाफ़िज़ी रूस में, तंहिंजे करे हिते जॾहिं असां डिस्कस कंदा हुआसीं त उन वक़्तु लेफ्टिस्ट हुजण जो फैशन घणो हो। अच्छा। हर ॿियो माण्हू लेफ्टिस्ट हूंदो हो ऐं असां बि लेफ्टिस्ट हुअण जूं ॻाल्हियूं कंदा हुआसीं, पर ख़बर कोन हूंदी त चाइना और रशिया में वहे वापरे छा थो, अच्छा, माण्हू कीअं था रहनि, सोशलिज़म आहे छा, सभु ॿुधियूं ॻाल्हियूं। पोइ उते 9 महीना रही उन निज़ाम खे वेझो ॾिसणु, उन्हनि माण्हुनि सां मिलनि, उन्हनि माण्हुनि जा ख़्यालात पंहिंजे निज़ाम जे बारे में उहे वेझड़ाई सां मुशाहिदे करण जो मौक़ो बि मिलियो। ठीकु। पोइ ट्रेनिंग पूरी करे आयासीं त वरी स्टील मिल कंस्ट्रक्शन जे फेज़ में हुई। ठीकु। उन कंस्ट्रक्शन जे फेज़ में रूसी माहिरनि सां गॾिजी कमु कयोसीं, स्टील मिल खड़ी थी वई। माशाल्लाह। वरी पोइ स्टार्ट करण जो ऐं ऑपरेशन जो मरहलो आयो, उहो बि ॾाढो ॾुखियो मरहलो हो। पोइ उन में ॾाढी महिनत कईसीं ऐं मां पंहिंजे शोबे में तमामु घणो वक़्तु लॻायो। उन खां पोइ जेको आहे मिल हली वई, पोइ हलंदो रहियो। पोइ वरी प्रोडक्शन वधाइण ते ज़ोर हूंदो हो, पर इंडस्ट्री जो जहान जेको आहे न उहो आम नौकरियुनि खां, आम ज़िंदगी खां कुझु डिफरेंट आहे। अच्छा। थियो ईअं, मूंखे मज़ेदार किस्सो अक्सर यादि ईंदो आहे त कमु ॾाढो हूंदो हो मूं वटि। पोइ मुंहिंजो प्रमोशन थियो, एग्जीक्यूटिव इंजीनियर मां सुपरिटेंडेंट इंजीनियर थी वियुसि। ठीकु। मां पंहिंजे जनरल मैनेजर वटि वियुसि, मुंहिंजो सर मेरा मतिलबु क्या मुझे फ़ाइदा होगा। सही। मूंखे चई त तुंहिंजी 4-5 हज़ार पघार वधी वेंदी ऐं हे जेको तूं संभाली थो न कमु, इन खां टीणो चवणो कमु तोखे संभालणो पवंदो। अच्छा, मतिलबु ज़िम्मेदारी वधी वेंदी। मूं चयो हे हिकिड़े जेको सेक्शन आहे मैकेनिकल जो, इन मां मुंहिंजी जेका आहे सा राति ॾिनी वई आहे, वरी इहो तव्हां मूंखे एतिरो लोड विझंदो त कीअं जान हलंदो। ठीकु। चई बाबा हलंदो जान तोखे करिणो आहे, छाकाणि तुंहिंजो हाणे प्रमोशन थियो आहे। एनीवे उते जो जेको जहान हो न, उन में ऑफिसर जेतिरो वॾो थींदो त उनजो कमु अञा वधंदो। अच्छा, ऐं हाणे जेतिरो वॾो ओतिरो कमु घटि। सो तमामु घणी महिनत सां कमु कयोसीं। उते जेका सिंधी सोसाइटी जे हवाले सां मां हितां हिकिड़ो पैगाम ॾींदुसि त मां बहिराड़ी जो हुउसि। इंजीनियरिंग कॉलेज में बि रिवायती तालीम हुई। ठीकु। जॾहिं हेवी इंजीनियरिंग इंडस्ट्री में पहुतुसि त पहिरियों त मूंखे ई सम्झ में अचियो त छा वहे वापरे छा थो। ठीकु। पोइ कुझु ट्रेनिंग कईसीं, कुझु माण्हुनि सां मिलियासीं, कुझु स्टडी कईसीं, कुझु ऑब्ज़र्वेशन थी। पोइ आहिस्ते आहिस्ते दुनिया खे सम्झणु, हाणे ख़ाली इंजीनियरिंग कोन्हे पर तव्हांखे माण्हुनि सां डीलिंग कीअं करणी आहे। मिसाल तौर ते मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट जो पाण में इंटरेक्शन आहे। उते छा थींदो जो हर को पंहिंजी जान छॾण लाइ इल्ज़ाम तव्हां ते हणंदो। सही। त हाणे उते कीअं तव्हांखे पंहिंजो मैनेज करिणो आहे, किथे उहो ॻाल्हाइण में तव्हां खां ताक़तवर हूंदो, लैंग्वेज पावर वधीक हूंदो हुनखे, किथे हुनजी इंजीनियरिंग स्किल तव्हांखां सुठी हूंदी, पंहिंजी ग़लति ॻाल्हि बि तव्हांखे मञाए वेंदो। त इहे सभु शयूं जेके आहिनि, सो मां हिन प्लेटफॉर्म तां इहो सिंध जे नौजवाननि ख़ासि तौर ते टेक्निकल इंजीनियरनि वग़ैरह खे जेको इंडस्ट्री में वञण जो ख़्वाहिशमंद आहे, उनखे मां इहो ज़रूरु चवंदुसि त ख़ाली पढ़ो न, तालीम दौरान ई इंडस्ट्री में वञो, उते वञी फ्री में कमु कयो, माण्हुनि सां मिलो, माण्हुनि जी लेवल ॾिसो, हू छा एक्सपेक्ट कंदा तव्हां को जॾहिं तव्हां वेंदव त। जॾहिं तव्हां वेंदव त तव्हां में कुझु जान हुजे, न त तव्हांखे वक़्तु लॻंदो हुननि जे लेवल ते अचण में। बिल्कुलु इहो हिकिड़ो असांजे सिंधियुनि में कमी आहे। असां में हिकिड़ो वरी ॿियो हिकिड़ो जेको आहे कमज़ोरी खणी चओ कंहिं बि हवाले सां, हूअं त सुठी ॻाल्हि आहे, असां फ़ख़ुरु आहे असांखे दुनिया में जिते असां वेंदा आहियूं त पंजाबी हुजे, पठान हुजे, रश कंदो आहे त तव्हां सिंधी मीडियम में पढ़ो था। पर उते इहो थिए थो त जिते वॾनि क़ौमी इदारनि में वञे थो त असां सिंधी मीडियम में पढ़ियल आहियूं, अंग्रेज़ी बि ॿारहाड़े में हरू भरू घणी सुठी कोन्हे। नतीजो छा थो निकिरे त अंग्रेज़ी बि कमज़ोर, उर्दू बि कमज़ोर, ॿई शयूं कमज़ोर। ऐं कम्युनिकेशन उन्हनि ॿिन्ही ज़बानुनि में थी थिए। सही, छो इंटरनेशनल लैंग्वेजिस आहिनि। हा, तंहिंजे करे स्टूडेंट लाइफ में रुगो साइंस पढ़णु, रुगो इंजीनियरिंग पढ़णु सभु कुझु कोन्हे। ज़बान ते जेको आहे सो ज़ोर ॾियणु घुरिजे, अंग्रेज़ी सुठी अचणु घुरिजे। उनखां पोइ जीअं मग़रिब में अॼुकल्ह आहे, असां वटि बि काफ़ी हद ताईं हुयो त मुज़ाकरा थियनि, मुबाहिसा थियनि, सही,
कॉन्फिडेंस अचे माण्हुनि में। सही, यानी कि अहिड़े क़िस्म जी उन्हनि खे लेवल मेंटेन कजे त हू जेकॾहिं कंहिं प्रैक्टिकल लाइफ में अचनि था, को कमकार कंदा त दुश्वारी न थिए, उन्हनि खे एतमाद अचे त उहो ज़रूरी सो अञा इलाही कुझु आहे तव्हांखां पुछण जे लाइ, सो बिल्कुलु हुन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। पर मोहरम साहब तव्हांजो वारो बि अची चुको आहे, सो आगाज़ में छा ॿुधाईंदो? ऐं मौसीक़ी पसंदि आहे ख़ैर मोहम्मद साहब? मूंखे तमामु घणी पसंदि आहे ऐं सिंधी मौसीक़ी मां कैनेडा में बि तक़रीबन रोज़ ॿुधंदो आहियां। माशाल्लाह माशाल्लाह। ज़ाहिर आहे जेको सोर्स आहे यूट्यूब थियो या सम्झो कैसेट थियो या जेको। ठीकु, सो पहिरियों मोहरम साहब खे ॿुधो, उन खां पोइ वरी असां कोशिशि कयूं था त वधीक असां मौसीक़ी जे हवाले सां ऐं बाक़ी जेके तव्हांजूं कमकारियूं आहिनि उन हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं। जी मोहरम साहब। लतीफ़ साईं जी काफ़ी आहे। उस्ताद जुमन का माशाल्लाह, उस्ताद जुमन बड़ी शौक़ भी पूरो कयो था, साईं जन जी ख़िदमत में थोड़ो पंहिंजो जो हाल पेश।
पुठड़ा मींह मलीर ते पुठड़ा मींह मलीर ते गुलजार लगी वई गाहन जी गुलजार लगी वई दर्दम देश वसी पियो बूंद बिरह जी बहार लगी बूंद बिरह जी बहार लगी दर्दम देश वसी पियो बूंद बिरह जी बहार लगी तमामु बहितरीनु माशाल्लाह कमाल करे छॾियो अवां ॿुधायो ख़ैर मोहम्मद साहिब कीअं लॻो मूंखे तमामु सुठो ऐं सची ॻाल्हि आहे त इहा जेका आहे काफ़ी मां शौक़ सां ॿुधंदो आहियां अच्छा उस्ताद जुमन जेको आहे उहो तमामु मुंहिंजो पसंदीदा फ़नकार आहे ठीकु सो उहा यादि ताज़ी करे छॾी माशाल्लाह, माशाल्लाह। जे करे मज़ो आयो ॾाढो ज़बरदस्त हिकु दफ़ो वरी ॿुधी ठीकु सो कलामी कचरे जो सिलसिलो वक़्तु कंटिन्यू रहंदो बट व्यूवर्स वक़्तु आहे हिते हिकिड़े शॉर्ट ब्रेक जो सो ब्रेक ॾांहुं वधंदासीं मिलूं था ब्रेक खां पोइ रहिजो असां सां गॾु मुझे सिंध के सलाम सलाम सिंध 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 जी व्यूवर्स हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं सलाम सिंध में मां सभिनी खे भली कार चवंदसि ऐं हाणे असांखे हिकिड़े नए महिमान बि जॉइन कयो आहे महिमान त ख़ैर मां हाणे इन करे न चवंदसि छो जो असांजी टीम जो बहितरीनु हिसो आहिनि ऐं हमेशह असां सां गॾु हूंदा आहिनि सो काफ़ी प्रोग्राम्स में हिननि जो साथ रहियो आहे सो सोचो त अॼु बि हिननि खे असां पंहिंजे प्रोग्राम में विहारियूं छो जो माशाल्लाह कॉमेडी आर्टिस्ट आहिनि मज़ा आई जॾहिं आर्टिस्ट हुजे त पोइ दिलि चवंदी आहे त माण्हू थोरो खिले मुरके है न छा ख़्यालु आहे अब्दुल रशीद साहिबु मौजूदु आहे अस्सलाम वालेकुम अव्हांखे भली कार चवंदासीं अथ कोट शोट में माशाल्लाह देरि छो थी वई असल में गाड़ी में देर थी वई मूंखे लेट थी गाड़ी जे करे कहिड़ी गाॾी मर्सिडीज़ जी या मर्सिडीज़ जेके हूंदियूं आहिनि बसूं हूंदियूं आहिनि अच्छा मर्सिडीज़ बस हुई जी जी अच्छा कहिड़ी कंपनी ठाही तॾहिं असां चवंदा त का गाड़ी वाड़ी वाहणी हुजे जंहिंमें असांखे पाण ई तकलीफ़ न थिए अचण वञण में इंतज़ाम थी वियो आहे तव्हांजो अच्छा ख़बर आहे तव्हांखे न न ख़बर न न पोइ मां ग़लति कयो न इंतज़ारु तव्हांजे थी सरप्राइज़ हुजे न तव्हांजे लाइ जी इंतज़ाम थी वियो आहे तव्हांजे लाइ हिकिड़ी तव्हां जेतिरी गाॾी ख़ूबसूरत ठीकु ॻाढ़े कलर जी हुजे या फिके जी हुजे बस कलर कहिड़ो बि हुजे त मिड़े हल्दी कलर सां को मतिलबु न आहे न सर तव्हांजे पसंदि जो कराए ॾियूं त पोइ जी जी कराए ॾियूं अच्छा हीउ जेको महिमान आहे असां सां गॾु ॿाहिरि जो आहे माशाल्लाह कैनेडा में साईं रहंदो आहे जी जी ऐं उतां खां आयो आहे सो हाणे इहो न चइजो त हिननि सां गॾु बि वञिणो आहे न न हिन सां न आहे वञिणो पर जेकॾहिं ख़्वाहिश हुजे त करे सघो था को हर्ज न आहे हिन ॻाल्हि में ऐं मां त बिल्कुलु न जलींदसि ठीकु आहे अॼु भला छा चीगम जम्मू में ॻाल्हायो कोन पिया न न ॻाल्हायूं था पिया या पान खाई आया आहियो पाण बि कुझु बि न खाधो आहे पोइ या निंड कोन फिटी आहे निंड पूरी न थी आहे राति जो ओ अच्छा अच्छा भला कहिड़ी सोच हुई बसि इहे सोच काई बि न आहे अहिड़ी का बसि थोरी देरि थी वई इन करे मां चयो अलाए प्रोग्राम उते ते घाट पवंदी या डायरेक्टर साहिबु पाड़ी वेंदो इन करे उहो ई सोचां ख़ैर ॾिसो मौक़े ते पहुता हो एतिरी देरि बि कोन थी आहे थोरी देरि ख़ैर थी वई आहे पर एॾी बि न थी आहे का मसइलो ई न आहे मौजूदु आहे प्रोग्राम में न तव्हां सां बिल्कुलु कचहरी कंदासीं साईं जन बि मौजूदु आहिनि ऐं इन्हनि पंहिंजी ज़िंदगीअ में इलाही घणा कम कया आहिनि सो उन हवाले सां असांजी ॻाल्हि ॿोल हले पई ऐं सर माशाल्लाह कॉलम बि लिखो था उन खां पोइ वरी कैनेडा कीअं वञणु थियो ऐं उतां जो लाइफ स्टाइल उतां तव्हांजे लाइ केतिरा चैलेंजिस हुया उन खां पोइ वरी असां ॻाल्हाईंदासीं बाक़ी जेके माण्हू हुते रहनि था हा कैनेडा वञण जो किसो हीअं आहे त असल जीअं मां तव्हांखे ॿुधायो मुंहिंजो तालुक़ु त हिकिड़े नंढे शहर ऐं हिकिड़े ॿारनि सां नंढड़े हो शहर खां आहे
ॿियो इहो आहे त इहो इतफ़ाक़ चइजे या छा पंहिंजे सॼे ख़ानदान में पहिरियों माण्हू हो जेको मां पढ़ियुसि। अच्छा 8-10 घर जेके हुआसीं पहिरियों मां पढ़ियुसि। त कराची अचण में मुंहिंजे लाइ चैलेंज हो। माइट जॾहिं ॿारनि खे वठी आयुसि माइट चवंदा बाबा छो थो वठी वञी, हिते चङा वेठा आहिनि तुंहिंजी नौकिरी कर। पोइ ख़ैर मां वठी आयुसि ॿारनि खे, वरी ॿारनि जो पढ़ाइणु नियाणियुनि जो पढ़ाइणु उहो हिकिड़ो उन ते बि एतिराज़ थिया, लेकिन मां शहर में रहंदे उन हिमत सां उन में मामले में अॻिते वधंदो रहियुसि। पोइ छाकाणि त तव्हांजो जेका आहे सोच थिए थी जंहिं माहौल में तव्हां रहो था। सही बिल्कुलु। छाकाणि त मां इंडस्ट्री में रहंदो हुउसि, उन में हर क़ौम जो माण्हू रहंदो हो। पोइ ॻाल्हियूं कंदा फलाणो ऑस्ट्रेलिया वियो, फलाणो कैनेडा वियो, फलाणो अमेरिका शिफ्ट थो थिए। पोइ असां 2-3 दोस्त हुआसीं, असांखे बि थोरो ख़्वाहिश थी त दुनिया आहे त पोइ वाक़ई असां बि छो न ॾिसूं। हाणे जॾहिं असां सिंध जो उहा सोसाइटी जंहिं में रुगो बंगलो गाॾी मतिलबु दोस्तियूं उहो तसवर हुजे, उते असां इंडस्ट्री में मतिलबु राति ॾींहुं फैक्ट्रियुनि में कमु कयूं, भली इंजीनियर हुजे पर महिनत वारो कमु हो। बिल्कुलु टाइम ते अचणु, टाइम खां लेट वञणु, त पोइ उन जे लाइ सम्झो हिकिड़ो क़िस्म जो उहे सोचूं जेके आम सिंधी जूं उहे न रहियूं। चेंज थी वई, सोच चेंज थी वई। चयोसीं त हाणे हिते जेकॾहिं असां जेको सिंध जी सोसाइटी आहे उन खां डिफरेंट माहौल में कमु कयूं था त उते बि छा हूंदो, उते बि कुझु न कुझु कमु हूंदो। ऐं संगत वञे थी, दुनिया जे बारे में ॿुधूं था त उते तरक़ी आहे, ॿारनि जी तालीम जो बि फ़िक्र हो त जेकर उते वञणु थियो त उन्हनि खे मुफ़्त में तालीम मिलंदी, उते सम्झो वेलफेयर स्टेट आहे। इहे सभु ॻाल्हियूं सोचे जिते ॿियनि दोस्तनि अप्लाई कयो कैनेडा इमिग्रेशन जे लाइ, उते मूं बि करे छॾियो माशाअल्लाह। ऐं इहो कोन सोचियुमि त छा थींदो, असांजो ॾिठो वेंदो। सही मतलब जेको भी नतीजो निकिरे नतीजे जी परवाह न आहे। इहो सोचे करे मां अप्लाई कयो। उते बि सर को निंड आहे नी तव्हांजी नज़र में उते जीअं हिते असां आहियूं निंड क़दुरु आहे? दुनिया में हर जॻह ते हर क़िस्म जो माण्हू मिले थो। तव्हांखे मिलिया हुते? हा कई मिलिया। पोइ जेको आहे सो एज़ अ पार्ट ऑफ प्रोसेस मुंहिंजो इंटरव्यू थियो एम्बेसी में, सिलेक्ट थी वियुसि, वीज़ा मिलियो, उते लथासीं। मूंखे चङी तरह यादि आहे हिकिड़े दोस्त जो जुमिलो, एयरपोर्ट ते जेके मूंखे दोस्त छॾणु आया चई उतां जी का जेका आहे सा प्लैनिंग कई अथई? मूं चयो यार हेसि ताईं अची विया आहियूं, अॻिते बि थी वेंदो, कुझु न कुझु थी वेंदो। ख़ैर उते ॼाण सुञाण हुई, पोइ दोस्तनि राजबाग जो बंदोबस्तु कयो, पोइ नई सोसाइटी हुई, उन ज़माने में सिंधी बि घटि हुया, कुझु रहनुमाई मिली, कुझु दुनिया सां मिलियासीं, पोइ रस्ता ॻोल्हण जी कोशिशि कयासीं, वक़्तु लॻो माशाअल्लाह। पर पहिरें ॾींहं खां पहुचण खां पोइ मां उते कमिटेड हुउसि त रहणो आहे, मूंखे ॿारनि खे पढ़ाइणो आहे। पोइ ॾुखियो थिए सुखियो थिए, मज़ो अचे न अचे। कई दोस्त अहिड़ा बि आया जेके कुझु वक़्तु रहण खां पोइ चवनि न मज़ो नथो अचे, पोइ हिते जेको आहे सो सुखिया आहियूं, घर में नौकर आहिनि, बंगलो आहे, हिते जेको आहे सभु कुझु पाण ई करिणो थो पवे वग़ैरह वग़ैरह। त मां पहिरीं ॾींहं खां कमिटेड हुउसि त आयो आहियां त मूंखे ॿारनि खे बि पढ़ाइणो आहे, मूंखे रहणो आहे माशाअल्लाह। ग्रेट। पोइ जॾहिं तव्हांखे जी इरादो हुजे न रहण जो त पोइ तव्हांजा मसइला हल थियणु शुरू थी था वञनि ऐं ॾुखियाई नथी थिए। पोइ पहिरें मरहले में त पंहिंजो रोज़गारु, ॿारनि जी तइलीम, उन खां पोइ टियों हो सोशल सर्किल। सोशल सर्किल सिंधी जेके हुया अॻ में ई पाण में लव विचड़ में हुया, तनज़ीम बि हुई, सना हुई, ॿिया बि फोरम हुया। पोइ हुन में आयासीं, उन में मां तमामु घणो एक्टिव पार्ट प्ले कयो। सना जो मां 4 साल टोरंटो जो सदर में रहियुसि माशाअल्लाह। उन खां पोइ जॾहिं पहिरें मरहलो तइ कयोसीं त पोइ इहो महसूसु थियो त असां छो महदूद आहियूं, मतिलबु हिकिड़ो बाउंड आहियूं, ख़बर न आहे छो। असां पाण में सिंधी मिलूं था, शाह लतीफ़ जे बारे में हिक ॿिए खे था ॿुधायूं, सही दुनिया खे त ख़बर पए। पोइ इहो सोचे करे पोइ इल्मी अदबी सर्किल मूं ठाहियो हुते, हुन में कई दोस्त शामिलु थिया। पोइ पहिरियों पाण में गॾिजाणियूं कयूंसीं, पोइ वरी जेके ग़ैर सिंधी आहिनि उन में पंजाबी हुजे, उर्दू स्पीकिंग हुजे, इवन इंडियन हुजे, उन्हनि सां मेल मुलाक़ातूं, उन्हनि सां गॾिजी प्रोग्राम करणु शुरू कयासीं। अल्हम्दुलिल्लाह असांजे कोशिशुनि सां सिंधी कम्यूनिटी टोरंटो में हिकिड़ी वाइब्रेंट कम्यूनिटी ऐं इल्मी अदबी सर्किल जे हवाले सां असां पंहिंजो पाण मञायो आहे। असांखे हू पंहिंजे फंक्शन्स में ऑफिशियली दावत ॾींदा आहिनि त सिंधी सर्किल वारा बि अचनि। त ईअं पंहिंजे ज़ात लाइ बि कुझु कयोसीं ऐं कम्यूनिटी क़ौम जे लाइ बि कयोसीं। माशाअल्लाह माशाअल्लाह, ग्रेट। यानी कि उते हिकिड़ी ऑलरेडी लीडरशिप हुई
जिन लीड कयो ऐं माशाल्लाह उते जेके माण्हू रहनि पिया उनखे हिकिड़ी कम्युनिटी ॾिनी, हिकिड़ो सर्किल ॾिनो त हाणे हिते तव्हां आज़ादी सां मूव करे सघो था। बट जेकॾहिं मां ओवरऑल हिन महिल मां हिकिड़ी स्टेट ताईं महदूद न थियणु चाहींदसि ऐं जेकॾहिं मां पंहिंजे मुल्क में जेके सिंधी माण्हू रहनि था उन्हनि वटि न लीडरशिप आहे न ऑनरशिप आहे, ॿिन्ही पासनि खां बिल्कुलु ख़ाली आहिनि। सो इन हवाले सां मुंहिंजी छा राय आहे त छो? ॾिसो इहो तमामु हिकिड़ो गहरो सुवालु आहे ऐं मां जेके आर्टिकल लिखिया आहिनि न मुंहिंजे 80% आर्टिकल जो मौज़ू सिंध जी सोसाइटी आहे। अच्छा, उन ते मां फोकस कंदो आहियां। उहो एॾो जहान आहे जो उन मां अञा निकिरा ई पवंदो मां। ठीकु, अञा बि घणा मसइला आहिनि जेके पॉइंट आउट करणा आहिनि। तव्हां हिकिड़ो मिसाल आहे, तव्हां पखियुनि जे वलर खे कॾहिं उॾामंदे ॾिठो आहे? बिल्कुलु। ॾिसो त उन में को लीडर न हूंदो आहे। कॾहिं हिकिड़ो पखी अॻ में वरी थकिजी पवंदो, पोइ थींदो वरी ॿियो अॻ में थी वेंदो, वरी ॿियो अॻ में थींदो। जॾहिं तव्हांखे मंज़िल जी ख़बर आहे न त लीडरशिप बेमाना थी वञे। बेमानी, ठीकु, तमामु सुठी ॻाल्हि। तव्हांजी मंज़िल तव्हां वटि ख़बर हुजे। बदकिस्मती सां असां वटि मंज़िल कान्हे। हिकिड़े दफ़े मूंखे हिकिड़े गैर सिंधी हमराह चयो त तव्हां हिकिड़ो फोर्स छो कोन आहियो? यूनाइट हेॾी क़ौम आयो, 3-4 करोड़ 5 करोड़ क़ौम आयो, एतिरा माण्हू आयो। बाय चांस उते उन 8-10 दोस्तनि जी हिकिड़ी गैदरिंग हुई त उन में 4-5 सिंधी वेठा हुआ। ठीकु, मूं चयो हाणे हिकिड़ो कमु कर, ॿुधे कोई कोन थो, तूं सभिनी खे वारे वारे सां अकेले में पुछ त तव्हांजी मंज़िल छा आहे, मक़सदु छा आहे, गोल छा आहे। सो हुन वारे वारे सां मानी खाईंदे कचहरी कंदे हर कंहिं खां हर हिकु खां सवाल करे। आख़िर में मूंखे चई यार तूं सही आहीं, हर कंहिंजो जवाबु मुख़्तलिफ़ हो। पोइ जॾहिं जवाबु तव्हांजा मुख़्तलिफ़ आहिनि, मंज़िल तव्हांजी हिकिड़ी कोन्हे त पोइ तव्हांजी लीडरशिप सवलाई सां नथी ठहे। सही चयो आहे। ऐं कीअं सवलाईअ सां ठही सघे थी, इहो हिकिड़ो अहिड़ो सुवालु आहे जेको हर माण्हू खे पाण खां पुछणु खपे। ऐं असांजी जेका क़ौम आहे ख़ासि करे हिन सवाल जी हाणे अशद ज़रूरत आहे। सो इन हवाले सां अव्हांजो छा ओपिनियन आहे त कीअं लीडरशिप ठाहिजे? सो असां हिन जो जवाबु वठंदासीं अव्हां खां, बट हिकिड़े शॉर्ट ब्रेक खां पोइ। जी व्यूअर्स, वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो। सो ब्रेक ॾांहुं वधंदासीं। ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी व्यूअर्स, नंढड़ो ब्रेक हुयो, असां वापसि अची चुका आहियूं। सो असांजी ॻाल्हि ॿोल हले पई असांजा जेके सिंधी माण्हू रहनि था इवन पाकिस्तान में या पाकिस्तान खां ॿाहिरि। त ख़ैर मोहम्मद साहिबु ॻाल्हि कई त सोच जो वॾो फ़र्क़ु आहे। ऐं जेकॾहिं तव्हांजे जंहिं साथी जी मां ॻाल्हि कई त भई पुछो वियो त सभिनी जी सोच डिफरेंट हुई। ऐं इन ई तव्हां वरी मां पुछो त ख़बर न आहे छो असांजा माण्हू अॻिते वधण जी जुस्तजू कनि ई कोन था, आहे या न? हा, उहो ॻाल्हि आहे त इहो हिकिड़ो समाज जी या साइकोलॉजिकल मसइलो आहे। अच्छा, इहो सदियुनि खां वठी रवैयो जेको आहे सदियुनि खां ठहंदो आहे, हिकिड़े ॾींहं में कोन ठहंदो आहे। सिंधी क़ौम जो रवैयो उन जा घणा पहलू आहिनि। हिकु त ख़ुशहाल सोसाइटी हुई, मानी मिलंदी, एग्रीकल्चर सोसाइटी हुई, मानी मिली वेंदी हुई, वधीक ख़र्चा वर्चा कोन हुआ, ॿाहिरि वञणु कोन हो, तंहिंजे करे वक़्तु पियो गुज़रंदो आहे न आहे, ख़ैरु आहे। ॿियो असां में ॿार खे या पंहिंजे खे प्यारु घणो ॾींदा आहियूं। जीअं चवंदा आहिनि, हा, मोर थो टिले राणा मोर थो टिले, पोइ मोर जो कुल्हे ते चढ़े थो त पोइ लहे ई पवंदो। अच्छा, सॼी उमिरि पोइ उनजी ॿार जी दादलप पोइ करे न करे, उनजा नाज़ नख़रा खणणा आहिनि, उनखे बर्दाश्त करिणो आहे। टियों वरी फेवरिज़म, कंहिं न कंहिं हवाले सां मिटनि माइटनि खां, मोहल्ले खां, क़ौम खां, ज़ात खां फेवर मिली थी वञे। उन जे करे माण्हू इन सोसाइटी में हिकु त सेफ सम्झे थो शुरू खां वठी, त मानी मिली वेंदी, ख़ैरु आहे, कुझु कोन्हे। ॿियो जेको आहे सो उते माहौल पंहिंजो आहे, थोरी घणी ग़लती आहे, 19-20 आहे, पंहिंजो ताक़त न आहे त चाचे जी आहे, चाचे जी न आहे त कंहिं दोस्त जी आहे, रही पवंदासीं, उनखे उहो यूज़ करे वठंदासीं, महिमान ताईं आयो त। इहो डिपेंडेंस वारो जेको कल्चर हो न, हिक ॿिए ते डिपेंड करणु, उन शइ असांखे बुनियादी तौर ते कमु करण खां मतिलबु हिकिड़े क़िस्म जो ॼण त तबियत में रोक वारी खेर करे छो कयूं। सही। ॿियो इहो आहे त क्लाइमेटिक कंडीशन। ठीकु। हाणे मां कैनेडा में रहां थो, उते कॾहिं कॾहिं मां सोचींदोसि त जॾहिं नवां अंग्रेज़ आया हूंदा, थधि एतिरी आहे जो सियारे में -20 -25 डिग्री सेंटीग्रेड जो माण्हू 2 मिंट बीह न सघे, त नवां जॾहिं हींअर त हाणे मतिलबु टेम्परेचर ॾिसी सघिजे थो,
ख़बर आहे सुभाणे हेतिरी थधि थींदी, फोरकास्ट आहे। उन ज़माने ते फोरकास्ट कोन आई सही असां अहिड़ा त बिठे बिठे गुज़ारे वञनि त उहो सर्दी में। त उहे माण्हू आया त उन्हनि खे बाक़ाइदा राति जे लाइ घर खे गरम करणु, घर प्रॉपर ठाहिणु, उन जे लाइ महिनत करणी पई। ठीकु इवन अॼु बि जॾहिं जदीद ज़मानो आहे, असांजो जेकॾहिं हीटर घर जो ख़राबु थिए त सभु कमु छॾे पहिरीं हीटर ठाराईंदासीं, त घर त गरम थिए पर सुम्हंदासीं कीअं राति जो। सही त इहे क्लाइमेटिक कंडीशन कॾहिं कॾहिं माण्हू खे महिनत करण ते मजबूर कंदियूं आहिनि, सही त उन खां सवाइ गुज़ारो ई कोन्हे। ठीकु असां वटि गर्मी जो मौसम हो, भाई जेकॾहिं पकी जॻह कोन्हे त छपरो ठीकु आहे, हवा लॻे थी, ख़ैरु आहे, वण जे हेठां वेही रहिया वण जे हेठां खट रखी छॾी वेही रहियासीं। त इहो क्लाइमेटिक कंडीशन जो खणी चओ त ग़लति इस्तेमालु कयो असां करे, वक़्तु पियो गुज़रे। हालांकि असां वटि सभ खां वधीक शानदार मौसम आहे। टी जेका फसल जे हवाले सां या ॿियनि शयुनि जे हवाले सां तमामु शानदार आहे, पर ओवरऑल सुस्त बि करे थी, गर्मी सुस्त कंदी आहे माण्हू खे, ऐं असां सुस्त इन जे करे बि आहियूं जो गर्मी घणी आहे। ठीकु असांजे ॿाराड़ी जो माण्हू ख़ासि तौर ते उत्तर में 10-11 बजे खां पोइ ॿाहिरि कमु न करे सघंदो आहे, बीह सघंदो आहे, पोइ 4-5 कलाक पियो हूंदो आहे उताक में या घर में। इहो छा आहे, इहा मौसम जी सख़्ती बि आहे पंहिंजी जॻह ते। त इहे कई फैक्टर आहिनि जंहिंजे करे सिंधी माण्हू वक़्तु गुज़ारे थो, जहान पियो हले, इन नेचर जो थी वियो, तंहिंजे करे हुनखे घणी मतिलबु जुस्तजू जी। ॿियो वरी जेका आहे सा कल्चरल तव्हांजो जेके आहिनि न रिवायतूं, उन्हनि बि प्रेशर विधो। मिसाल तौर ते भली बुख भरम जी शाल न वञे शान, पैसो हथनि जी मर आहे। हाणे जॾहिं तव्हां वटि अहमियत ई कोन्हे कंहिं शइ जी त छो कमाईंदो? हक़ीक़त आहे पठाण हले थो पहाड़नि जी चोटी तां पैसो कमाइणु, कमाए थो, महिनत करे कमाए थो न। त पंजाबी दुनिया जे हर कुंड में पहुचे थो इन जे करे जो उते पैसो कमाए, पोइ हिते बंगलो ठाराए। असां चवंदासीं ईंदो त ख़र्च कीअं कयूं इन जो फ़िक्र हूंदो। सही आहे। ॿी ॻाल्हि त कराची ऐं मुंहिंजो परदेस वियो हलियो, मतिलबु कराची बि परदेस इहो बि हा, इहो बि पंहिंजो फैक्टर आहे त असां ॿाहिरि असां पंहिंजे पीउ माउ जा वधीक प्यारा आहियूं, माइटनि जा वधीक प्यारा आहियूं, उहो घणो करे छॾींदो करे। हाणे इहे सभु फैक्टर गॾियल आहिनि। सही। ॿियो उन खां वधीक जेको मां अक्सर सम्झंदो आहियां त असां समाज में रिवायतूं अहिड़ियूं सख़्तु ठाहियूं आहिनि जो असांखे ॿियनि जी ज़रूरत ई कोन्हे, उहे रिवायतूं असांखे क़ाबू कयूं बीठियूं आहिनि। उहे रिवायतूं पंहिंजूं ठाहियल आहिनि ऐं पाण खे निकिरणु कोन थियूं ॾियनि। हिकिड़ो माण्हू आहे उनखे चुरणी कोन ॾींदा, घर मां पीउ माउ, पोइ मिट माइट वॾो, पोइ मोहल्ले वारा वॾा, पोइ पीर वॾो, पोइ वॾेरो वॾो, उहो निकिरे किथे? सराउंडिंग में त सभु बाउंड्रीज़। हर माण्हू हुनजे लाइ चङो मुड़ुसु आहे। हू माण्हू वटि ॿ रस्ता रहिजी था वञनि, या त पंहिंजूं ख़्वाहिशूं ख़तमु करे पंहिंजूं सलाहियतुनि खे दॿाए हर कंहिंजी ग़ुलामी करे ज़िंदा रहे। बल्कि आहियूं ग़ुलाम, ग़ुलामी करे था ज़िंदा रहो न। हर माण्हू घर खां निकिरंदो आहे ग़ुलामी, घर में ग़ुलामी, ॿाहिरि ग़ुलामी, उताक में ग़ुलामी, वॾेरो वटि ग़ुलामी, ऑफिस में ग़ुलामी। ग़ुलामी करे ज़िंदा रहे या हू बाग़ी थी ज़िंदा रहे, बग़ावत करे। जीअं असांजो को मतिलबु हिकिड़ो कम्युनिस्ट को लीडर हूंदो आहे, असांजो को धाड़ेल हूंदो आहे, उहो बग़ावत थो करे, छाजो मां मरायां जी आहे, तव्हांजी परवाह कोन कढंदुसि। इहे ॿ ॻाल्हियूं आहिनि, विचो रस्तो आहे ई कोन। समाज जूं असां पाण रिवायतूं अहिड़ियूं ठाहियूं आहिनि जंहिंसां असांजी रस्ता रोक थी थिए। मां ॿाहिरि रहां थो दुनिया में, मां अंग्रेज़नि खे ॾिसां थो, 2 सालनि जो ॿार खे पीउ चवंदो गिलास खणी ॾे, खणी ईंदो, चवंदुसि महिरबानी तुंहिंजी बाबा, शुक्रियो अदा कंदो हुनजो, हुनजी इनकरेज थींदी, हू पंहिंजो पाण खे बाइज़त फील कंदो। असां छा चवंदासीं, अड़े छोरा खणी वठिजांइ, इज़त पंहिंजे ॿार खे ई कोन था ॾियूं। सही, यानी कि रवैयनि जो वॾो फ़र्क़ु आहे। रवैयनि जो असुलु आहे न रवैया, रवैया रिवायतूं उन्हनि असांखे जकड़े रखियो आहे, ॿाहिरि जी दुनिया त पंहिंजी जाइ। हाणे असां पाण ई उते कमु करण में, सोचण में, अमल करण में आज़ादु कोन आहियूं, असां में उहो एतमाद ई कोन्हे। जी, माशाल्लाह, तमामु सुठो अव्हां जो जवाबु हुयो। न त इहो सुवालु मुंहिंजे जेकॾहिं छो जो इन ई सुवाल में यकीन कयो एतिरो कुझु हिन जवाब में मिलियो, न त मुंहिंजो सुवालु इहो हुजे हा त भई असां हिन महिल ताईं कहिड़ा उहे मसइला आहिनि जो असां अॻिते न वधी सघिया आहियूं, पर मसइला अव्हां एतिरी ख़ूबसूरती सां डिफाइन करे वियो जो अॻिते मुंहिंजे ख़्याल में त हाणे चवंदा आहिनि त अकुल वारे जे लाइ इशारो ई कोन आहे, पर असां इलाही खुली करे ॻाल्हि कई आहे, सो अलाह करे त सभई सम्झनि। सो मोहरम साहिबु, तव्हां खां हिकिड़ो कलाम ॿुधणु चाहींदासीं।
ऐं कहिड़ो कलाम ॿुधाईंदो? ही मंदूर साहब ॻायल आहे कल रात को सपने में आयो हाय हाय यादुन को वर्क उथलायो जिन भरसा वेठा कल रात को सपने में आयो कल रात को सपने में आयो सपने में आयो कल रात को सपने में आयो यादों को वर्क उथलायो यादों को वर्क उथलायो कल रात सपने में आयो कल रात सपने में आयो यादों को वर्क उथलायो यादों को वर्क उथलायो कल रात को सपने में आयो नाराज़ थियण ते तो मूंखे नाराज़ थियण ते तो मूंखे नाराज़ थियण ते तो मूंखे के पर रही पर चाहियो कल रात को सपने में आयो कल रात को सपने में आयो यादों को वर्क उथलायो यादों को वर्क उथलायो कल रात को सपने में आयो कल रात को सपने में आयो को सपने में आयो वैसे कॾहिं मिठो आवाज़ सुणो महिरबानी राग जी भला सम्झ बि आहे या ईअं तारीफ़ करे वियो सम्झ त घणी आई पर जेको ज़ोर जेको लॻे थो इन में इन असांखे सम्झ अरे सभ खां वधीक कहिड़ी अब्दुल रशीद साहब सभ खां वधीक कहिड़ी ॻाल्हि सम्झ में आई कलाम मूंखे सम्झ में आयो छा हुयो कलाम में कल रात मूंखे सपने में को कल रात को सपने में आयो ॾिसो एतिरो ई सम्झ में आयो तॾहिं पूरा लिरिक्स युक्त था करे छॾिया तव्हां यादुन को वर्क साईं उथलायो सपने में तव्हांखे कोई यादि आयो अच्छा इहो शाइर खे यादि आयो मूंखे शाइर खे कीअं यादि आयो ॻायो तव्हां था त शाइर जेको आहे न शाइर मोहरम साहब न हुयो तव्हां शाइर ॾे फ़ोन कयो आहे न पुछो त बाबा केरु तोखे सपने में यादि आयो तॾहिं त मां ॻाल्हायूं त गॾु अच्छा तॾहिं त मां इहो सवाल अब्दुल रशीद साहब खां कयो छो जो ॿई ॾिसो अखियुनि ते कंहिं महिल हथ पिया रखनि कंहिं महिल वरी ईअं पियो लॻे ॼण बाक़ी त फिल्म स्टार वेठो आहे उनजो एक्सप्रेशन तॾहिं मां सोचियो सुठा एक्टर आहिनि माशाल्लाह को शक न आहे तव्हां वेहण जे स्टाइल मां तव्हां अंदाज़ो हणो न असां त हिन महिल ताईं न सिखी सघिया त वेहबो कीअं आहे सच्ची ऐं ॾाढा सुठा पिया लॻनि थ्री पीस में माशाल्लाह उहो ई मां चवां पई त सूट बूट माशाल्लाह दहमान कयो न अॻ में ई त अलाए छा चयव त मां न मां इहो ई दहमान असांजो म्यूज़िक आहे कल रात को सपने में आयो हाणे फ़ोन करे पुछा कयूं था साईं हा पुछूं था शाइर खां त केरु सपने में हाणे तव्हां उन खां चयोसि बाबा ॿियो को वरी ॿुधायो हा न बिल्कुलु कयूं था हा हाणे चयो सपने में सपने आयो न में आयो उथारियूं था सपने में ॿुधाए जो कमु हा कयो उथारियूं था ठीकु अच्छा अब्दुल रशीद साहब ख्वाब ॾिसंदा आहियो सभ खां वधीक ख्वाब कहिड़ा ॾिसंदा आहियो
ख़्वाब तमामु सुठा ॾिसणु खपनि ऐं जेकॾहिं राति जो माण्हू नमाज़ पढ़ी सुम्हे थो जेको आहे क़ुर शरीफ़ पढ़ी सुम्हे थो त सुठा हुनखे ख़्वाब ईंदा पर जेकॾहिं उनजी सोच हूंदी आहे की मूं लाइ मिले राणी मिले सपना मिले अपना मिले पोइ उहो ख़्वाबनि में रही थो वञे साईं। अच्छा भला कंहिं फिल्म स्टार खे ॾिसी उहो ज़हन में आयो कॾहिं ख़्यालु आयो या सिंधी इंडस्ट्री आहे या असांजी पाकिस्तानी इंडस्ट्री आहे त भई काश जेकर हीअ मूं महिल मिले ईअं त हाणे दिलि खे हर कंहिंजी साईं चवंदी आहे त मूंखे मिले पर वस त कोन हली पर आहे त न पर पोइ बि ख़्वाहिशुनि ते भला ख़्वाहिशूं त कंहिं हूंदियूं आहिनि। ख़्वाहिशुनि ते कंहिं असां जॾहिं साईं नवां हितां एक्टर थी वियासीं लाहौर में त अदाकार नीली वेठी हुई घणा ॾिठासीं नीली सां मिलियासीं दिलि में त हिकिड़ी ख़्वाहिश थिए पई त अलाह साईं हीअ काश मां चङो हुजां त मूंखे ई मिली आहे। उन वक़्तु ड्रामा भरींदा हुआसीं सिंधी ड्रामा इहो उर्दू फिल्म भरींदा हुआसीं पोइ नीली खे मूं चयो हथु बथु मिलाए भला हथु त मां चयो मिलाए केॾो लाहौर आहे सखर खवायो लाहौर ताईं तुंहिंजे ॾिसण जे करे मां परस्तार आहे पोइ हथु बथु मिलाए चई किथां जाऊं मां सखर जाऊं असां। अच्छा हाणे ख़बर न आहे हुन सां मुलाक़ात न थी आहे को टाइम थी विया गुज़री आहे पोइ मतिलबु दिलि के अरमा आंसूअ में बह गए दिलि के अरमान आंसू में बह गए इहो त थोरो वरी रोई न पऊं वरी 8 ॾींहं कुझु यादूं ताज़ा थी वञे छा अब्दुल रशीद साहब 8 ॾींहं असांखे बुखार न चढ़ी वञे न पोइ बसि इहो कैंसिल था कयूं छो जो इनखे बुखार अची वियो त ईंदा कीअं प्रोग्राम में साईं घणी कॾहिं कोशिशि न कई आहे मतिलबु ॻाइण सां दिलचस्पी ॿुधण सां रही आहे घणी पर ॻायो कर मतिलबु ॿुधण सां तव्हां केरु पसंदि घणो हूंदो आहे? साईं मुंहिंजो पसंदीदा फ़नकार आहिनि उस्ताद जुमन उहो त वॾो प्यारो करे वहीद अली ऐं उनखां पोइ उस्ताद मंज़ूर अली ख़ान हो इहे हाणे मौजूदा दौर में मिसाल आबदा परवीन आहे माशाल्लाह माशाल्लाह ऐं उनखां पोइ हनीफ़ लाशारी आहे उनखे मां ॿुधंदो आहियां साईं तव्हां ॿुधो हूंदो मुमताज़ लाशारी साहिब तव्हां ॿुधो मुमताज़ लाशारी खे बि ॿुधो आहे ईअं कयो अब्दुल रशीद साहब मां हितां वञा थी तव्हां हिते अचो न बसि मां अची थो या ईअं था कयूं न त असां रिक्वेस्ट था कयूं त भई हिकिड़ी तव्हांजे लाइ बि थोरी जॻह मां ख़ाली थी कयां तव्हां हिन कुर्सीअ ते अची वञो भई मिली करे सुवाल पुछंदासीं ॿियो वरी छा ठीकु आहे छा ख़्यालु आहे राज़ी आहियो राज़ी वाह बसि एॾा ई सुठा था लॻो ओके सो वापसि असां खैमो साहब ॻाल्हि ॿोल खे कंटिन्यू कंदासीं जी जी ऐं आदमशुमारी जी असां ॻाल्हि कई हुई आदमशुमारी जी अहमियत ते जेकॾहिं तव्हां कुझु कलमा अदा करणु चाहियो आदमशुमारी ॾिसो हक़ीक़त आहे दुनिया जा सुधरियल मुल्क जेके आहिनि न उहे माण्हुनि जी छा हालत आहे उहे आदमशुमारी मां उनजो अंदाज़ो लॻाईंदा आहिनि ठीकु ऐं अॻिते जी जेका मुस्तक़बिल जी मनसूबाबंदी आहे ऐं तरक़ियाती मनसूबा बि उन बुनियाद ते ठहंदा आहिनि हर 10 साल हाणे कैनेडा जो मां मिसाल ॾियां थो हर 10 साल आदमशुमारी थींदी आहे हर 10 सालनि खां पोइ न ऐं हर माण्हू आदमशुमारी में डेटा ॾियण जो क़ानूनी तौर ते पाबंद आहे वाह ॾियणो आहे उनखे या क़ानूनी तौर ते उनखे पाबंदी आहे त असां सम्झो पाबंदी सां उहा इंफॉर्मेशन जॾहिं मुक़ररु वक़्तु हुन ते ॾींदा आहियूं त उनजे बुनियाद ते ॾिसंदा आहिनि कहिड़े इलाइक़े में कहिड़ा माण्हू था रहनि केतिरी लेवल आहे रहण जी कंसल्टेशन आहे हाणे पहिरियों हिन इलाइक़े में ई हाणे माण्हू किथे था रहनि वग़ैरह वग़ैरह पोइ उन हिसाब सां मनसूबाबंदी थींदी आहे ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त अदारा ख़ुदि मुख़्तियार आहिनि आदमशुमारी वारे अदारे में हुकूमत जो को अमल दख़ल कोन्हे ऐं सभ खां बेस्ट ॻाल्हि इहा आहे को अमल दख़ल ॿी ॻाल्हि इहा आहे त मुलाज़िमनि खां वेंदे हेड ताईं को बि सीक्रेट आउट न कंदो वाह इहो सख़्ती सां चयलु आहे उनखे चयलु हूंदो आहे त तव्हां सज़ा याफ़्ता ॾोह आहियो जेकॾहिं तव्हां सीक्रेसी आउट कयो ज़बरदस्त अदारो आहे जेको अदारो ईमानदारी सां उहा डेटा कंपाइल करे सरकार खे ॾिए थो सरकार सिर्फ़ु डेटा थी ॾिसे हाणे इहो सुधरियल मुल्कनि जो या उसरंदड़ मुल्कनि जी हिकिड़ी ज़रूरत आहे कराई वञे टाइम टू टाइम ख़बर पवे आदमशुमारी छा आहे असां वटि बदकिस्मती सां इहो हिकिड़ो सियासी मसइलो थी वियो आहे हिकिड़ा सूबा चवनि था त असांजी आदमशुमारी घटि न थिए जो असांजे फंड जो हिसो न वञे सही ॿिया सूबा चवनि था त असांजी क़ौमियत या लिसानी इकाई बलोचिस्तान आहे सिंध आहे उहे चवनि था त ॿी क़ौम धारी जेका आई आहे उहा असां खां वधी न वञे त असांजी हाकिमियत ते सवाल न थिए हा उहो आहे टी ॻाल्हि अदारा जेके आहिनि आदमशुमारी वारे अदारे खां वेंदे ॿिया सभु अदारा बि को परफेक्टली कमु कोन था कनि सही ॻाल्हि आहे हाणे नंढो मिसाल आहे मूंखे यादि आहे ज़ुल्फ़कार अली भुट्टे जॾहिं शनाख़्ती कार्ड जो क़ानून नाफ़िज़ कयो हो त बाबा हर को ठाराए त हुनखे हाय घोड़ा थी त इहो बाबा जंहिं वटि कार्ड न हूंदो हुनखे गवर्नमेंट पकड़ींदी हीअं थींदो हूअं थींदो मतिलबु अजीब ॻाल्हियूं अजीब ॻाल्हियूं
हाणे उहो ज़मानो अची वियो आहे, चवंदा शनाख़्ती कार्ड वोट ॾियण जे लाइ आदमशुमारी लाइ ज़रूरी आहे। ठीकु। हिते मूंखे जेका तकलीफ़ थींदी आहे ॻाल्हि न, उहा इहा आहे, उहो ठीकु आहे, उहा मुतालबो करणु भई माण्हू अलाए किथां न किथां जो शनाख़त कंदो त उन जो नालो लिखिबो या उनजी डेटा एंटर थींदी। सही। जेका ॻाल्हि पंहिंजे हवाले सां, छाकाणि मां वधीक फ़िक्रमंद आहियां सिंध जे हवाले सां, छाकाणि मां सिंध में ॼाओ आहियां, सिंध जे हक़नि जी फ़िक्र रखंदो। ॻाल्हि इहा आहे त पोइ आदमशुमारी ही हाय घोड़ा ही त कार्ड कोन ठहिया। वरी हीअ आदमशुमारी 10 सालनि खां पोइ आई आहे। हाणे असांजा दानिश्वर अदीब टीवियुनि ते वेही चवनि था, अख़बारुनि में बयानु ॾियनि था, सेमिनारनि में चवनि था त भई 30% को चए थो 40% माण्हू वटि कार्ड ई कोन्हनि। अच्छा। भई कार्ड कोन्हे त 10 साल तव्हां छा पिया कयो? सही सही ॻाल्हि आहे। 10 सालनि में कॉम्प्रेस तंज़ीमुनि जी जेका आहे तंज़ीम आहे, हर शहर में उन्हनि जी शाख आहे। बिल्कुलु आहे। सियासी पार्टियूं जेके आहिनि उन्हनि जी हर शहर में शाख आहे। अदीब दानिश्वर या समाज सुधारक तंज़ीमूं जेके आहिनि NGOs, उहे हर ॻोठ शहर में वेठियूं आहिनि, आबाद आहिनि। सियासतदान जेके वोट वठनि था, उन्हनि जो हिकिड़े हिकिड़े ॻोठ ताईं किथे रोड ठाराइणो आहे, कहिड़े वॾेरे खे वॾेरे सां ख़्यालु रखिणो आहे, कंहिंखां वटि वठिणो आहे, उहा बि ख़बर आहे। बिल्कुलु ख़बर आहे। पर शनाख़्ती कार्ड कोन था ठहनि। अलमियो न, इहो बुनियादी तौर ते असांजे सोसाइटी जो अलमियो आहे। असां बुनियादी तौर ते ख़ैर मोहम्मद साहब, माज़रत सां जी ॻाल्हि कटियां थी। असांजी सोसाइटी में मां चयो त CNIC न आहिनि ठहियल। इन जो केॾो वॾो नुक़सानु हिकु मुल्क खे थिए थो, इन हवाले सां असां ॻाल्हाईंदासीं। पर व्यूवर्स, वक़्तु आहे हिते हिकिड़े नंढड़े ब्रेक जो, सो ब्रेक ॾांहुं वधंदासीं। ॾिसंदा रहिजो सिंध TV। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी व्यूवर्स, हिकिड़ो शॉर्ट ब्रेक हुयो। ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं ऐं सर असांजी ॻाल्हि ॿोल हले पई। अव्हां शनाख़्ती कार्ड जी ॻाल्हि कई ऐं इन हवाले सां मां अव्हांखे इहो पुछो त हिकिड़े मुल्क जे लाइ तव्हां चयो त जेके बि अदीब अचनि था, काई स्पीच कनि था, तक़रीर कनि था, त हुन में चवंदा त 30 खां 25 खां 30 या अञा बि मथे सैकड़ो माण्हुनि वटि शनाख़्ती कार्ड कोन आहे। त हिकिड़े मुल्क जे लाइ केतिरो वॾो ख़तरो आहे या केतिरो वॾो रिस्क आहे त माण्हुनि जी शनाख़्ती कोन आहे? तमामु हिकिड़ो ज़रूरी मसइलो आहे। जॾहिं तव्हां हिकिड़ो सिस्टम ठाहियो आहे त हर माण्हू वटि कार्ड हुजे, त इहा हुकूमत जी ज़िमेदारी हुजणु घुरिजे त उहा इंश्योर करे त हर माण्हू वटि कार्ड आहे या उनजी ज़िमेवारी आहे। जेकॾहिं हुन पूरी न कई आहे त इहा कोताही आहे। हाणे उन सां छा थींदो, हाणे ॿाराड़ी में जेकॾहिं 30% तादाद माण्हुनि जो ॻणियो ई न वञे त प्लानिंग में आदमशुमारी घटि थींदी, त उन हिसाब सां फंड आहिनि, उन हिसाब सां तरक़ियाती मनसूबा आहिनि, उहे घटि थी वेंदा ऑटोमेटिकली। त छा थींदो जो जॾहिं तव्हांजो हिकिड़ो इलाइक़ो तरक़ी याफ़्ता न हूंदो त उतां जा माण्हू मजबूर थी शहरनि में वेंदा। सही। त शहरनि लाइ जेका तव्हां मख़सूस प्लानिंग कई आहे आबादी जे लाइ, उन ते दबाव पइजी वेंदो। बिल्कुलु। हुतां जी तरक़ी बि वई, हिन ते हिते बि दबाव वधियो, न हे सेट हूंदा न हुते का तरक़ी थी। तंहिंजे करे इहो ॾिठो वञे त हुकूमत जी पंहिंजी ज़िमेवारी आहे त शनाख़्ती कार्ड खे इंश्योर करे। सही। त हर माण्हू वटि हुजे। हाणे हिकिड़ो ॿियो मरहलो आहे असांजूं पंहिंजूं ज़िमेवारियूं, जेके असां पाकिस्तान में इहो क्लेम कयूं था त असां 4 क़ौमुनि जो मुल्क आहे, 4 सूबा आहिनि, असांजी पंहिंजी हिकिड़ी शनाख़त आहे, ज़बान आहे, कल्चर आहे। हाणे उहे बि जेकॾहिं असांजो 30% माण्हू ॻणप खां रहिजी वञे त पोइ उहा असां जेको क्लेम कयूं था त ॿिए नंबर ते सूबो आहियूं असां पाकिस्तान में, उहा हैसियत न रहंदी न पोइ। ठीकु। त असांजी पंहिंजी बि ज़िमेवारी आहे, जेके असां सिंध दोस्ती जो दावा कयूं था त उहे बुनियादी तरह असां पंहिंजूं एफर्ट्स बि वठूं गवर्नमेंट सां गॾोगॾु। हाणे उन में जेकॾहिं माण्हुनि खे हिमथाए बहुत बाबा हलो त असां तव्हां सां गॾिजी था कार्ड ठाराए था ॾियूं, त माण्हू यकीनन निकिरंदा। बिल्कुलु निकिरंदा। त इन में हुकूमत जी पंहिंजी कोताही आहे, इन में असांजी जेके सिंध दोस्त माण्हू चया वञनि था उन्हनि जी बि कोताही आहे। ऐं टीं त तरक़ी जे हवाले सां हिकिड़ो मुतवाज़न सिस्टम कोन हलंदो, जिते ज़रूरत आहे उते तरक़ी पहुचंदी कोन। बल्कि कराची हिकिड़ो वाज़े मिसाल आहे। अञा वॾो मिसाल कहिड़ो मिलंदो त को दौर हूंदो जॾहिं कराची चयो वेंदो त भई जन्नत आहे, ऐं हाणे कराची जी हालत सभिनी जे साम्हूं आहे। छो जो आबादी जॾहिं हद खां वधीक थी वेंदी, लाज़िम आहे न झंग रहियो आहे, न वण रहिया आहिनि, न गुल रहिया आहिनि, सभु कुझु तबाह बर्बाद थी वियो, सिर्फ़ु माण्हू आहिनि। ऐं उहे बि एतिरो हुनजो मतिलबु कावड़, गुस्सो,
एॾा जज़्बाती आहिनि, सम्झ में ॻाल्हि नथी अचे त हीअ इंसान था रहनि हिते, या कॾहिं कॾहिं मां मज़ाक में चवंदी आहियां मुंहिंजो जानवर बि त इंसान आहिनि, सो असांखे वधीक अहसासु जानवरनि में अची विया आहिनि। सो ॿी ॻाल्हि इहा त ख़बर न आहे छो असांजा माण्हू अहसास कमतरीअ में हद खां वधीक आहिनि। मतिलबु हिकिड़ो हूंदो आहे चलो माण्हू ठीकु आहे कुझु टाइम रहियो अहसास कमतरी में, उनखां पोइ वरी निकिरी वियो उहो माण्हू, पर असां वटि ईअं न आहे, असां वटि ॼमण खां वठी मरण ताईं उहो अहसास कमतरी में वीचारो हलियो थो वञे दुनिया मां। छा चवंदो? असल में इन में अहसास कमतरी घणनि में आहे ऐं कुझु माण्हुनि में वरी अहसास बरतरी आहे। बरतरी ॿई आहिनि ऐं एवरेज कोन्हे माण्हू। ठीकु। मेजॉरिटी माण्हू जेकॾहिं एवरेज हुजे न, जेको हक़ीक़त खे हक़ीक़त, राति खे राति, ॾींहं खे ॾींहुं चवे, त जेकर फ़ैसिला बि हक़ीक़त जे बुनियाद ते थियनि। ठीकु। असांजो हिकिड़ो माण्हू छो भला सिंध इशूज़ ते, छो भला मुल्की मामलनि ते मेजॉरिटी माण्हू मोट कोन थो ॾिए। सबबु छा आहे? जो हो सम्झे थो त मुंहिंजो मसइलो ई कोन्हे। सही। ग़रीब कुड़मी जो मसइलो आहे ज़मींदार खे राज़ी करणु, उनजी कुड़मत करणु। सही। हो सम्झे थो त वधि में वधि हे ज़मींदार नाराज़ थियो त मां ॿिए हंधि कुड़मत कंदुसि। हुनजी स्टेटस चेंज कोन थींदो। ठीकु। उते जो उते रहंदो न, हिकिड़ी ग़ुलामी में वञी ॿी ग़ुलामी में वेंदो। ॿी ग़ुलामी में। ॿियो मां जीअं साजरो चयो त असांजे माण्हू खे एतमाद गेन करणु ॾियनि ई कोन था। ठीकु। हर माण्हू हुनजो चङो मुड़ुसु आहे, हर माण्हू हुनखे डिप्रेस थो करे, पोइ हो अहसास कमतरी में रहे थो। जॾहिं पंजनि जे विच में ई अहसास कमतरी में रहे थो, त जॾहिं हू निकिरी धारियनि सां मोह थो ॾिए, उते तो वधीक अहसास कमतरी जो शिकार थी थो वञे। ठीकु। तव्हां महसूसु कयो हूंदो, यकीनन मां त कई दफ़ा कयो आहे, हर माण्हू कयो आहे, भली को मञे न मञे। तव्हां जॾहिं धारियनि सां वेहो था न, किथे किथे हू तव्हां सां इंसल्टिंग रवैयो रखे थो। बिल्कुलु रखे थो। अजा सॼा ॾिसी तव्हांखे छेड़ींदो। सिंधी वॾेराशाही आहे सिंध में, सिंधी पढ़नि कोन था, हीअ रस्म आहे। इहो इनडायरेक्ट वे में टोक तंज़ करणु तव्हांखे दॿाइणु आहे। 80% माण्हू असांजो कोशिशि करे ॻाल्हि न वाईंदो, या ॻाल्हि न टाइण लाइ हा में हा मिलाईंदो, या वरी उनखे सपोर्ट कंदो, हा ईअं वाक़ई आहे। वाक़ई आहे। इहो सभु अहसास कमतरी जो रवैयो आहे। सची ॻाल्हि जेका आहे, चङा आहियूं, कई अदीब आहिनि रुॻो सिंध जे मौज़ू ते, धाड़ेलनि ते, कारोकारी ते पिया लिखंदा। भई मां चवंदो आहियां त तव्हां वटि को चङाई आहे ई कोन छा सिंध में? या को सिंधी माण्हू को सुधरियल आहे ई कोन छा भला? कोन त उहो पॉज़िटिव पहलू बि त लिखो। बिल्कुलु। हिकिड़े तरफ़ चवंदासीं त असां वटि साहब जो माहौल आहे, असांजो हिकिड़ो सूफ़ी सरज़मीन आहे, साहब जे हवाले सां असां एक्सट्रीमिस्ट कोन आहियूं, असांजो मॉडल दुनिया खे अपनाइणु घुरिजे। ठीकु आहे, त उहा ॻाल्हि जेका आहे सा सुपीरियरिटी जी आहे। वरी जॾहिं प्रैक्टिकली रवैयो आहे, उहो इंफीरियरिटी जो आहे। त असां जेकॾहिं बैलेंस थी न कंदासीं त भई असां बि तव्हां जहिड़ा माण्हू आहियूं, असांखे तव्हां जहिड़ो अकुलु आहे, असांखे तव्हां जहिड़ी तइलीम आहे। ठीकु आहे, ॿाराड़ी जे रहण जे करे उहो एक्सपोजर, उहो माहौल नथो मिले, इहा का वॾी ॻाल्हि कोन्हे। वक़्त सां गॾु ॾिसो ख़ैर मोहम्मद साहिबु, तव्हां ई असांजो तालुक बि हिकिड़े नंढड़े ॻोठ सां आहे। शायदि असांजे ॻोठनि में बि असां इहे रवैया, इहे शयूं ॾिठियूं आहिनि, पर उनजे बावजूदि तव्हां चयो न त हिकिड़ो बग़ावत वारो एलिमेंट बि आहे, उनसर बि आहे, त तव्हां जेकॾहिं कुझु करणु चाहियो था त पोइ तव्हां सभई बंदि टोड़ियो, तव्हां अॻिते वधो, तव्हां निकिरो। हाणे तव्हां चओ त तव्हांजे पूरे ख़ानदान मां हिकिड़े ॻोठ मां हिकिड़ो माण्हू पढ़ियो, छो पढ़ियो? इहा ई सोच जेकॾहिं सभिनी में अची वञे त पोइ अहसास बरतरी, अहसास कमतरी, मुंहिंजे ख़्याल में पाण ई इहे शयूं साइड ते अची सघंदियूं। पर उहा ई ॻाल्हि आहे त ख़बर न आहे छो असां अॻिते वधण ई नथा चाहियूं। ॾिसो, इन में हिकिड़ो जेको ॾोह आहे न, उहो असांजे क़ियादत जो आहे। क़ियादत सां ज़रूरी न सियासी क़ियादत हुजे, हर उहो माण्हू जंहिंखां तव्हां रहनुमाई वठो था, हुनजो ॾोह आहे। हाणे अचो 70 जे ॾहाके में जो मां विटनेस आहियां, तव्हां शायदि थोरो बाद में मतिलबु स्टडी करणु शुरू कई हूंदी। असांखे हमेशह चयो त तव्हां दुनिया जी अज़ीम क़ौम आहियो। अच्छा। सिंधी क़ौम अज़ीम क़ौम आहे। मोहन जोदड़ो 50 साल पुराणो आहे। सिकंदर आज़म आयो, हलियो वियो, असांखे कुझु कोन करे सघियो, असां उते जो उते आहियूं। हाणे जॾहिं तव्हांखे पक हुजे त मूंखे को लहर ॾोॾो आहे ई कोन, त तव्हां फ़िकिर छो कंदव? ठीकु। उते असांजे माण्हू जेको ॾिठो वञे त पाकिस्तान ठहण खां पोइ 60-70 जे ॾहाके में तालीम अचणु शुरू थी वई, जिदोजहद करणु ऐं कुझु हासिलु करण जो ज़मानो हो। उते असांखे फ़ख़ुरु ॾिनो वियो त असां त बाबा अज़ीम आहियूं, असां त अज़ीम आहियूं, ग्रेट आहियूं, असांखे छा आहे, असां त हाणे इहो कॉम्प्लेक्स हो।
जेको न सिर्फ़ु असांजे लीडरनि खे हुयो पर असांखे बि ॾिनो वियो। जी अहिड़ी तरह सां जेकॾहिं हेठि वञो ग़रीब माण्हू उहो कुझु करण लाइ हिमत ई कोन थो करे। मिसाल तौरु डॉक्टर सलेमान शेख साहब खां मां इंटरव्यू पे वरितो हुते टोरंटो में। हुन खां मां पुछियो साईं तव्हां इहो सिलसिलो भला सगा जो इन्हनि तंज़ीम जो शुरू कीअं कयो? जी अरे सर जवाबु छा हुयो मां चवंदसि थोरो सस्पेंस ज़रूरी आहे अव्हां खां पुछंदासीं पर हिकिड़े ब्रेक खां पोइ। सो व्यूअर्स टाइम आहे हिते हिकिड़े शॉर्ट ब्रेक जो वधंदासीं ब्रेक ॾांहुं मिलूं था ब्रेक खां पोइ रहिजो असां सां गॾु। मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी व्यूअर्स हिकिड़ो शॉर्ट ब्रेक हुई ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। सो ॻाल्हि ॿोल खे असां बिल्कुलु अॻिते कंटिन्यू कंदासीं। मूंखे ॿुधाईंदी हलां त अब्दुल्ला स्पोर्ट्स टावर सुपर लग्जरी अपार्टमेंट्स ऐं शॉपिंग मॉल आहे तामीराती कमु तक़रीबन कंप्लीट थी चुको आहे। अव्हांजे पंहिंजे शहर हैदराबाद में आहे ऐं गॾोगॾु तामीर थींदड़ मोटरवे आहे। हिन सां गॾु अव्हां बिल्कुलु जेकॾहिं बुकिंग कराइणु चाहियो त तव्हां कराए सघो था। हिन साल जे स्टार्ट में यानी कि हाणे स्टार्ट आहे त तव्हां जेकॾहिं अपार्टमेंट ख़रीद करणु चाहियो था तव्हां बिल्कुलु करे वठो। तमामु कुशादा आहिनि तमामु सुठा आहिनि ऐं को बि अहिड़ो बिल्डर हिन महिल ताईं कोन आहे जेको तव्हांखे पैसा वापसि ॾियण जो बि दावो करे थो। ऐं इहा ॻाल्हि चए थो त जेकॾहिं 2 सालनि जे अंदरि तव्हांखे ॻाल्हि नथी सम्झ में अचे त तव्हां पंहिंजा पूरा पैसा वापसि करे सघो था। इन खां अलावा अॼुकल्ह इलाही मसरूफ़ ज़िंदगी थी वई आहे माण्हू खे एक्सरसाइज़ जो टाइम नथो मिले या रांदि रूंद जो ॿारनि जे लाइ वक़्तु कोन थो मिले त माशाल्लाह एरिया तमामु वॾो आहे उते पार्क बि तव्हांखे मिली वेंदी स्पोर्ट्स क्लब बि मिली वेंदो। सो एतिरियूं फैसिलिटीज़ आहिनि। उनखां पोइ बि जेकॾहिं तव्हां सोचो त हाणे छा करिणो आहे त पोइ ईअं न थिए जो देरि थी वञे। अव्हां जेकॾहिं बुकिंग कराइणु चाहियो था तव्हां बिल्कुलु बुकिंग करायो ॾाढो सुठो थींदो अव्हां पंहिंजे घर जा मालिक थी वेंदो। सो असां सां गॾु मौजूदु आहे जनाब ख़ैर मोहम्मद कोलाची साहब ऐं अब्दुल रशीद साहब बि मौजूदु आहे ऐं मोहरम साहब बि मौजूदु आहे। हिन पासे ॾे आसिफ़ साहब बि मौजूदु आहे। सो ख़ैर मोहम्मद साहब ॻाल्हि जिते असां छॾी उतां ई असां कंटिन्यू कंदासीं। सो डॉक्टर सलेमान शेख साहब जो मिसाल पे ॾिनो त मूं हुन खां पुछो त तव्हां इहा कार ख़ैर जेको आहे सगा जा स्कूल खोलणु उहो कीअं शुरू कया? मूंखे चई दादा मां असांजो ॾुगो ठा नंढो उतां पढ़ी पोइ मां डॉक्टर थियुसि कुझु साल डॉक्टरी कयमि। पोइ जॾहिं मां ॻोठु वियुसि प्राइमरी स्कूल जिते मां पढ़ियो हुउसि त स्कूल जी हालति ॾिसी मूंखे रोअणु आयो। मूं चयो त हीअ हालति मां वियुसि हेडमास्टर वटि। मूं चयो साईं हे स्कूल जी त बुरी हालति आहे। त हेडमास्टर चयो अबा मां आहियां मास्तर मुंहिंजी ॿुधंदो केरु? तूं हाणे पढ़ियो आहीं जे तूं हिमत करे सघंदो त कर तूं थोरो सुधारो आण हिन में। चई उहा घड़ी ई जॾहिं मूं सोचियो त हिन स्कूल खे बि न सिर्फ़ु ठाहिणो आहे बल्कि इहो ख़िदमतनि जो सिलसिलो मूंखे वधाइणो आहे। उन ॾींहं खां पोइ मूं कमु शुरू कयो दोस्तनि खे गॾु कयुमि। पोइ मां स्कूलनि जी पंहिंजे स्कूल खे सुधारियो पोइ ॿिया स्कूल खोलियमि मेडिकल कैंप हुयमि ऐं कमु अॻिते सम्झो वधियो। माशाल्लाह चवण जो मतिलबु इहो आहे त 2 ॻाल्हियूं आहिनि हिन में। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त मास्तर जेको आहे न उनजो हिकिड़ो जेको जुमिलो त मुंहिंजी केरु ॿुधंदो त सोसाइटी में असांजे मोहल्ले वारनि खे या तर वारनि खे उन मास्तर जी ॿुधणु घुरिजे जेको असांजे ॿारनि खे पढ़ाए थो। उहो ॾिसे थो त हुनजी ज़रूरतूं पूरी कयो त पढ़ाए न ॿारनि खे। त हुन में बि कॉन्फिडेंस कोन्हे माण्हू ओवरलुक था कनि उनखे। बिल्कुलु टियों जीअं डॉक्टर सलेमान शेख जो सम्झो हिकिड़ो हुनखे दिलि में चिड़ंगो थी ईअं जेकॾहिं असां मां हर कंहिंखे इहो फ़िक्रु हुजे त मां जंहिं स्कूल में पढ़ी आहियां मां हुनखे ॾिसी त अचां थोरो मदद त कयां। असांजी मामूली मदद स्कूल जो नक्शो बदिले छॾींदी। बिल्कुलु नंढे शहर में घणियूं ज़रूरतूं कोन्हनि घटि में घटि उन्हनि खे असां शयुनि जे मद में या ॿियनि हवालनि सां मदद कयूं त हुननि जी थोरी हुननि खे बि दिलि लॻंदी हुननि खे पढ़ाइण में। त चवण जो मतिलबु इहो आहे त किरदारनि खे असां एतिरो डिस्करेज करे छॾियो आहे जो मास्तर वीचारो बेवस आहे। पाण असां सोसाइटी खां सभु बेवस थी विया आहियूं मतिलबु लातारुफ़ थी विया आहियूं। त पोइ इहो ई तरह त इहे नतीजा निकिता आहिनि जो मतिलबु
बल्कि अॼुकल्ह त ईअं आहे त जेकॾहिं पहिरियों जॾहिं असां उस्ताद खां मार झलींदासीं त ख़ुशि थींदासीं त हे अॼु उस्ताद मारियो आहे मतिलबु ख़ुशीअ जहिड़ी ॻाल्हि हूंदी वरी अॻिते सिखण जी कोशिशि कंदासीं सम्झण जी कोशिशि कंदासीं हाणे जेकॾहिं असांजे ॿार सां उस्ताद तेज़ आवाज़ में बि ॻाल्हाए थो त फ़ौरन हुन वीचारे जे ॻीचे में हथु विझणो आहे त हीअ तव्हांजो कहिड़ो रवैयो आहे हालांकि माउ पीउ खां पोइ दर्जो उस्ताद जो आहे त उस्ताद खे एतिरो राइट तव्हां ॾियो त कम अज़ कम चलो ज़्यादती जो राइट असां नथा ॾियूं पर एतिरो राइट हुजणु खपे जो असांजो ॿारु जिते ग़लती करे थो त उते उस्ताद हुनजी निशानदेही करे सघे उनखे रोके सघे टोके सघे ख़ैर हिन महिल ताईं जेका बि असांजी कचहरी थी उहा मां सम्झां थी त काफ़ी शयूं अॼु असां आवाम जे साम्हूं खोले रखियूं आहिनि हाणे अलाह करे त जेके अदियूं भेनरूं असांखे हिन महिल ॾिसनि पियूं उहे पंहिंजी ज़िंदगी में शयुनि खे आणे सो हाणे छाजे करे जो प्रोग्राम जो आख़िरी टाइम आहे त मां चाहींदसि हाणे सभिनी ॻाल्हियुनि खे मद्देनज़र रखी करे हाणे असां जेकॾहिं इन ॻाल्हि ते ॻाल्हायूं त हाणे हल छा आहे हल छा हुजणु खपे असांजा जेके माण्हू ॾिसनि पिया असांजी जेका पोइते पयल क़ौम आहे जेके माण्हुनि जी ज़हनियत बसि एतिरी आहे या सोच एतिरी आहे त असां इते ॼावा आहियूं इते ई मरी वेंदासीं अॻिते असांखे नाहे वधिणो ग़रीब जे घर में ॼावा आहियूं त ग़रीब ई मरी वेंदासीं जेकॾहिं असांजो पीउ कोन पढ़ी सघियो त असां बि कोन पढ़ंदासीं यानी की इहे जेके रवैया आहिनि ऐं सोच आहे सो हाणे हल छा हुजणु खपे छा करणु खपे असांजे माउ पीउ खे असांजी यूथ खे असांजी स्टेट खे हा इन में मुंहिंजे ज़ाती राय में ज़ाहिरी जेको सम्झो सबबु आहिनि न उहे ई माण्हू सम्झनि था त हिते फंड वधीक मुहैया कयूं हिते तरक़ियाती कमु करायूं हिते हीअं थिए त तब्दीली अची वेंदी ईअं कोन्हे जीअं मूं साॼो अर्ज़ु कयो त असां पंहिंजा जेके रवैया ऐं असां जेके पंहिंजूं ठाहियूं आहिनि न हिकिड़ियूं रिवायतूं असांजे रस्ते में सभिनी खां वधीक रुकावटूं आहिनि सभ खां वॾी रुकावट रिवायतूं हाणे तव्हां हिकिड़ो रोड आहे भगल तव्हां उन ते सुज़ुकी हलायो टोयोटा हलायो या मर्सिडीज़ हलायो तव्हांजी गाॾी रफ़्तार कोन पकड़ींदी भॼंदी ज़रूरु भॼी पवंदी भली केॾी बि मज़बूत गाॾी खणी अचो हे खणी किलोमीटर हलंदी हो खणी 3 किलोमीटर हलंदी रोड भगल आहे हाणे ॻाल्हि इहा आहे त दुनिया वारी तरक़ी जे लाइ पहिरियों असांखे उहो माहौल ग्राउंड तयारु करिणो आहे न त को ज़ोर घणो लॻंदो नतीजो घटि निकिरंदो पर जेकॾहिं रोड साफ़ हूंदो न त तेज़ रफ़्तारी सां तरक़ी वधंदी थी सघे थी बुनियादु हर शइ जो हाणे जहाज़ जी टेक्नोलॉजी त तव्हां वञो जहाज़ जी हिकिड़ी मुक़ररु रफ़्तार आहे होसि ताईं न डोड़ंदो न त उॾाम जी रिक्वायरमेंट पूरी न कंदो फ्लाए न कंदो पायलट चवंदो एतिरो डोड़े त पोइ त फ्लाए कंदो असांखे बि उन हवाले सां ग्राउंड ऐं उहा रफ़्तार कंदासीं उन रफ़्तार ते अॻिते वधंदासीं त मथे चढ़ी ऐं पोइ फ्लाए कंदासीं दुनिया जे मुक़ाबले में ईंदासीं हाणे चओ त उहो कीअं थिए ॾिसो ॻाल्हि इहा आहे त छाकाणि त रवायतूं असां पाण ठाहियूं आहिनि बिल्कुलु असां हींअर लखे माण्हू पढ़ियल लिखियल आहियूं सिंध में सभु इनखे महसूसु कयूं था बिल्कुलु त असां रुॻो पढ़ियल माण्हुनि खे रवैयो मटाइणु घुरिजे रवैयो मटाइणु हक़ीक़त पसंदि थी त शयूं ख़ुदि ब ख़ुदि बहितर थियणु शुरू थींदियूं हक़ीक़त पसंदि हाणे पोयनि ॾींहंनि में जीअं मिसाल वाक़ियो थियो नायला रिंद जो उन ते हाय घोड़ा थी वई त बाबा जेकर ॿीहर वाक़िया थियो त सिंधी माण्हू तालीम जे लाइ न मोकिलींदा नियाणियुनि खे अदारा बंदि थी वेंदा हीअ न पढ़ाईंदा छो किथे ॾोह कोन्हे दुनिया में ॿाराड़ी सिंध जी में कोन्हे अमेरिका जहिड़े तरक़ी याफ़्ता मुल्क में कोन्हे लंडन में कोन्हे जापान में कोन्हे किथे कोन्हे इहे औरतूं ब्लैकमेल बि थियनि थियूं इहे औरतूं सां ज़ातियूं बि थियनि थियूं परेशानी हर मोड़ ते आहे उन सोसाइटी में जेको असांजो आइडियल आहे जंहिंखे असां ॾिसी फॉलो था कयूं उते बि इहे शयूं आहिनि बिल्कुलु पर हो छा था कनि हो चवनि था हे मसइलो सीनो खोले उन मसइले खे जे साम्हूं हलिया था वञनि अॻिते ऐं हुकूमत ऐं सोसाइटी जो हिकिड़ो किरदारु आहे उहो इहो त कोशिशि कनि था त कंहिं सां ज़्यादती थिए त उनजी पकड़ दकड़ उन सां इंसाफ़ थिए बाक़ी जेकॾहिं को ग़लति फ़हमी में आहे त सिंधी सोसाइटी में ॾोह ज़ीरो थी वञे त उहो ग़लति फ़हमी आहे उनजी इम्पॉसिबल आहे दुनिया में ॾोह ख़तमु थियणो जॾहिं हाबील ऐं काबिल ॿ ॼणा हा त हिकिड़े ॿिए खे मारे वेंदो उहो रहंदा दुनिया में तंहिंजे करे उन खां टिजणु या नंढी ॻाल्हि खे एक्सप्लाइट करणु पंहिंजी लीडरशिप जे लाइ त मां एॾो सख़्तु बयानु ॾिनो जो वाह वाह थी वई उहे बयान कहिड़ा हुया उहे बयान रहंदो हिकिड़ी न्याणी जी इज़त ते अची ॻाल्हि पहुती ॻाल्हि इहा न त उहे शयूं असल में इहे सोचूं जेके आहिनि असांखे कढणियूं पवंदियूं हक़ीक़त पसंदि थियणो पवंदो जेकॾहिं फ्रूट खपे अमेरिका जे तइलीम जो त कंडीशन्स में त उहे तव्हांखे एक्सेप्ट करणी बिल्कुलु
त हाणे असांखे पहिरियों त पढ़ियल माण्हुनि खे रवैयो मटणु घुरिजे। जेकर असांजो रवैयो मटिबो न त मिसाल तौर ते शहरनि में अचूं था असां त जिते असांजे ऑफिसर कामोरे जी या वॾेरे जी घरवारी बिना परदे घुमे थी त उते मज़दूर जी घरवारी जेको हिते मज़दूरी करणु अचे थो उहा बि हली थी वञे। बिल्कुलु हली थी वञे। असांखे हुन उते परदे में ॾिठो, हुन बि परदो कयो। असांखे हुन हिते बेपर्दे ॾिठो त हुन बि परदो छॾे ॾिनो। हाणे ॻाल्हि इहा आहे त तव्हांजो रवैयो जेकॾहिं तव्हां वॾाई छॾे बदकिस्मती सां असांजो जेको माण्हू मैट्रिक पास थो करे न उहो ॼण त नई मखलूक थी थो वञे। उहो कुड़मी सां हथ मिलाईंदे आर महसूस थो करे, वॾाई महसूस थो करे थिए अनपढ़ियल मां पढ़ियल आहियां। इहा छॾणी आहे। जॾहिं तव्हांजो पढ़ियल माण्हू अनपढ़ियल सां गॾु हूंदो, हुनजे ॾुख सुख में हुनखे पार्ट सम्झे पंहिंजो पाण खे त हू बि दिलि खोलण सां ॻाल्हियूं कंदो ऐं हीअ बि मोड़ थिए, कुझु हू अॻिते अचे कुझु हीअ अॻिते अचनि, तॾहिं वञी तब्दीली थींदी। हाणे जो तइलीम जे हवाले सां सिंपल ॻाल्हि आहे, घणो ॾुखियो मामिलो कोन्हे। असां सभु पढ़ियल माण्हू रुॻो हर को पंहिंजे पंहिंजे ॻोठ में स्कूल जी सुपरविजन करे न सुधरणु शुरू थी वेंदो, मामला हल थी वेंदा, तरक़ी हेठां थींदी आहे। जेको आहे मुंहिंजो कैपिटलिज़म जो अबो जेको आदम स्मिथ चयो वेंदो आहे, उनजो हिकिड़ो सम्झो फार्मूला आहे। हुन चयो आहे त ज़ाती तरक़ी जी जुस्तजू जेका आहे, ज़ाती तरक़ी मजमूई तौर ते क़ौमी तरक़ी जी शक्ल में ईंदी आहे। बिल्कुलु इंडिविजुअल तरक़ी। ठीकु, माशाल्लाह तमामु सुठी ॻाल्हि ऐं बहितरीनु ॻाल्हि सां असांजे प्रोग्राम जो इख़्तिताम थियो आहे। सो थैंक यू सो मच तव्हां कीमती वक़्तु ॾिनो ऐं अॼु इलाही मुफ़ीद कचहरी थी, इलाही सुठियूं ॻाल्हियूं थियूं। उमेद कयां थी त असांजे व्यूवर्स खे वणियूं हूंदियूं। थी सघे थो त कुझु खे इलाही घणियूं तर्क लॻियूं हुजनि, छो जो जॾहिं बि हक़ीक़त ऐं सच ॻाल्हाइबो त चवंदा आहिनि त सच वॾो ॾोहारी आहे ऐं कौड़ो बि आहे। पर छा कजे जो हाणे टाइम अची चुको आहे त हिन कौड़े सच खे क़बूल करिणो आहे, पंहिंजी ज़िंदगीअ में शामिलु करिणो आहे ऐं कुझु न कुझु पॉज़िटिव करिणो आहे। सो आख़िर में जेके हूअं त पूरी कचहरी पैगाम हुई जेकॾहिं सभई सम्झनि त, पर वरी बि जेके महिरबान अॻे ॾिसनि पिया जेकॾहिं कुझु चवणु चाहियो तव्हां बिल्कुलु चई सघो था। जी हा, सभिनी खां पहिरियों त मां तव्हांजो ऐं सिंध टीवी जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं मौक़ो ॾिनो त मूं पंहिंजा ख़्यालात कई माण्हुनि ताईं पहुचाया। ॿी ॻाल्हि इहा आहे त मां ज़ाती हैसियत में वॾे मुशाहिदे तजुर्बे खां पोइ इन नतीजे ते पहुतो आहियां त असांखे हक़ीक़त पसंदि थियणु घुरिजे। हक़ीक़त पसंदि थींदासीं ऐं एवरेज सोचींदासीं, आम माण्हू वांगुरु सोचींदासीं त दुनिया असांजी जेका आहे जमूद जो शिकार आहे, सिंधी सोसाइटी जंहिंमें जुदा दुनियाऊं ठहियूं पियूं आहिनि। उते अनपढ़ियल माण्हू जी पंहिंजी दुनिया आहे, उते वॾेरे जी पंहिंजी दुनिया आहे, उते शागिर्दनि जी पंहिंजी दुनिया आहे, जुदा जुदा हर कंहिं ॾेढ चीनी मस्जिद ठाहे छॾी जुदा। उहा रहणु घुरिजे हाणे ऐं असांखे हिक ॿिए सां इंटरमिक्स थियणु घुरिजे। जेकॾहिं का सनत ठहंदी त उन में जेतिरो रोल इंजीनियर जो आहे ओतिरो रोल हुनरमंद जो आहे। बिल्कुलु, जेकॾहिं ॿई न गॾिबा ऐं ॿिन्ही जी अंडरस्टैंडिंग न हूंदी त उहा इमारत तामीर कोन थींदी। बिल्कुलु सही। तंहिंजे करे असांखे हिन दुनिया में रहंदे अमली तौर ते हक़ीक़त पसंदि थी अॻिते वधणु घुरिजे। आम माण्हू पंहिंजो पाण खे आम माण्हू सम्झणु घुरिजे, सॼी उमिरि सिखणु घुरिजे, माण्हुनि खे सेखारणु घुरिजे, त मुंहिंजे ख़्याल में बहितरी जी तरफ़ सां वेंदी। माशाल्लाह, तमामु सुठी ॻाल्हि। अब्दुल रशीद साहब, लख थोरा मुंहिंजा, अवां पंहिंजी निंड फिटाई सुबुह सुबुह पंहिंजो ख़ासि वक़्तु ॾिनो। सो अवां जेके अच्छा हाणे मौसीक़ी ॾे ध्यानु आहे, मां पई पुछां त कुझु चवणु चाहींदो व्यूवर्स खे जिन तव्हांखे ॾिठो हिन महिल? असां उन्हनि जा थोरात आहियूं, साईं जा बि थोरात आहियूं जो साईं असांजे प्रोग्राम में आयो आहे। ऐं असां इहो ई चवंदासीं त जिते बि रहो सुखिया हुजो, सदा रहो, पाण में मुहबत कयो ऐं जेको आहे अॻिते पाण बि वधो, असांखे बि वधणु ॾियो। बिल्कुलु, तमामु सुठी ॻाल्हि। मोहरम साहब, अवां खां हिकिड़ो कलाम ॿुधंदासीं। आसिफ़ साहब, लख थोरा मां जा, थैंक्स अ लॉट। ऐं मां सभिनी जी थोराइती आहियां जो पंहिंजो ख़ासि वक़्तु ॾिनो। व्यूवर्स, लख थोरा मां जा जो अॼु मां बर्दाश्त कयो मूंखे ख़ासि करे। ऐं अहिड़े क़िस्म जी जेका कचहरी हूंदी आहे, बराए महिरबानी इनखे हाणे मां चवंदसि, पहिरियों त मां चवंदसि ॾिसो कंहिं बि ॻाल्हि खे दिलि ते न वठंदा कयो, पर हाणे दिलि ते बि वठो, दिमाग़ ते बि वठो, गुर्दे ते वठी सघो था त उते बि वठो। छो जो हाणे टाइम कोन आहे त असां निंड में ज़िंदगी गुज़ारियूं। जेकॾहिं हाणे तव्हां निंड में रहिजी वियो त ईंदड़ असांजूं केतिरियूं नस्लूं जेके
आहिनि उहे निंड में ई पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे वेंदियूं आहिनि। जीअं त मां पंहिंजे प्रोग्राम जे विच में बि ॻाल्हि कई हुई त असांजी सोच हूंदी आहे त जेकॾहिं ग़रीब जे घर ॼावा आहियूं त ग़रीब ई मरंदासीं। जेकॾहिं असांजा ख़ानदान में केरु पढ़ियल लिखियल कोन आहे, बाबा असांखे पढ़ण जी कहिड़ी ज़रूरत आहे, ज़मीन आहे, घर आहे, मिल्कियत आहे, बाक़ी छा खपे, हिकिड़े वेले जी मानी बल्कि 3 टाइम जी मानी असांखे सुकून सां मिली थी वञे, बसि इहा ई ज़िंदगी आहे। इन खां अॻिते बि लाइफ आहे, इन खां अॻिते बि ज़िंदगी आहे, इन खां अॻिते बि शयूं हलनि थियूं। ऐं कंहिं मुफ़क़िर तमामु सुठो जुमिलो चयो त अलाह जो शुक्र आहे जो चंड आसमान ते आहे, जेकॾहिं ज़मीन ते हुजे हा त इंसानु पंहिंजे मुफ़ाद जे लाइ उनजा बि टुकड़ा टुकड़ा करे छॾिया। छो जो असां वटि जहिड़ो सिर्फ़ु छा आहे, लोहे जी दीवार आहे त भई हीउ हिसो मुंहिंजो आहे, हीउ हिसो तुंहिंजो आहे। इहो कोन आहे त असां इंसान आहियूं, मिली करे बि रही सघूं था, भाइर आहियूं सभई पाण में, पर न, असांखे पंहिंजो हिसो खपे, असांखे पंहिंजी जॻह खपे। इहो न आहे त उन हिसे खे असां ॿियनि सां शेयर कयूं, ज़िंदगी अञा वधीक असां सुठी ठाहियूं, न, असांखे ज़िंदगी में जहिड़ो करणु लाज़मी हिकिड़ो जुज़ थी वियो आहे। सो बराए महिरबानी झेड़नि मां ज़िंदगी छॾायो, झेड़नि में कुझु कोन रखियो आहे। ज़िंदगी में अॻिते वधो, तरक़ी कयो, पंहिंजी जेका ईंदड़ जनरेशन आहे उनखे अॻिते वधाइण जो सोचो। सो इंशाअल्लाह ज़िंदगी साथ ॾिनो त सुभाणे असां सां वरी मुलाक़ात थींदी। तेसीं ताईं पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। ऐं आख़िरी कलाम मोहरम साहब तव्हांजी आवाज़ में ॿुधंदासीं। सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। हर जाए तुझे हुस्न जो आहे वो नज़र में, जलवो नज़र में, हर जाए तुझे हुस्न जो जलवो नज़र में, जलवो नज़र में, जलवो नज़र में, मोहब्बती मिजाज के समझण त ॾुखियो आहे, हिन मोहब्बती मिजाज के समझण त ॾुखियो आहे, इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, सूफ़ीअ जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। आयो आ पाण खे ॻोल्हण, साईं पाण खे ॻोल्हण, पाण ॻोल्हींदड़, साईं पाण ॻोल्हींदड़, आयो आ पाण खे ॻोल्हण, आयो आ पाण खे ॻोल्हण, आयो आ पाण खे ॻोल्हण, हिन हमदम हमराज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन हमदम हमराज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। अंदर में पयो बोले, अंदर में पयो बोले, ही केर आहे, केर अंदर में पयो बोले, अंदर में पयो बोले, अंदर
दर में पयो बोले अल्लाह जे अल्लाह जे आवाज़ के समझण त ॾुखियो आहे अल्लाह जे आवाज़ के समझण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोज़ साज़ के समझण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोज़ साज़ के समझण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ के समझण